सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं जी खिदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध, ऐं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरणी, मूंसां गॾु साथी मेज़बान आहे। अस्सलाम वालेकुम, आऊं या फरहत सैयद। उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा ऐं मज़े में हूंदा। अव्हां कीअं आहियो? आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां। चश्मे में कीअं थो लॻाए? चश्मे जो राज़ ॿुधाए छॾियो अव्हां। चश्मे जो राज़ इहो आहे त तव्हां सोचींदा हूंदव त मां कोई ईअं माना ईअं स्टाइल करे ऐं फैशन करे ऐं पाण खे सुठो करण जी कोशिशि करे रहियो आहियां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असुलु मसइलो इहो आहे त इन्फेक्शन हिकिड़ो वायरस जेको आहे सो अखियुनि जो जेको आहे कराची में बाक़ाइदा धूमधाम सां पहुतल आहे। ऐं आउं कंहिं ॾे बि जेकॾहिं अखियूं मिलाए ॾिसां थो त उन जूं अखियूं बि ख़राबु थी थियूं वञनि। सो इन जे करे एहतियातनि कल्ह कहिड़ो ॾींहुं मोकल कई, मूं चयो त हाणे 2-3 ॾींहं त मोकल न मिलंदी। इन जे करे आउं अॼु चश्मो पाए पहुतो आहियां त जीअं आउं जॾहिं ॻाल्हायां मुखातिबु थियां त मुंहिंजी जेका टीम आहे, मुंहिंजा जेके साथी आहिनि, उन्हनि खे को मसइलो पेश न अचे। हूअं आउं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, सिहतमंद आहियां, पर अखियूं थोरियूं ख़राबु आहिनि। अखियूं तव्हांखे ॾेखारे सघां थो, चओ त ॾेखारियांव। डायरेक्टर चए थो जल्दी वापसि पाए, जल्दी वापसि पाए। सो सभिनी खे नथी वञे। अखियुनि जो इहो चवंदा आहिनि त अखियूं ईअं रीस कंदियूं आहिनि। अखियुनि खे रीस हूंदी आहे। अखियूं अखियुनि सां जॾहिं मिलंदियूं आहिनि त पोइ उहे बि ओड़ियूं थियण जी कोशिशि कंदियूं या थी वेंदियूं आहिनि। सो इन जे करे आउं अॼु हीउ चश्मो पाए आयो आहियां। मतां तव्हां सम्झो त कोई स्टाइल आहे, वरी बि तव्हांखे ॿुधायां थो त असुल में छा आहे त मसइलो आहे, बीमार आहियां, इन जे करे इहो चश्मो पातो आहे। ऐं को दोस्त जेकॾहिं इहो सम्झे थो त आउं को वेल्डिंग करण वारो मिस्त्री आहियां, अहिड़ी बि का ॻाल्हि न आहे। मूं चश्मो पंहिंजे शौक़ सां न पातो आहे, हीउ मजबूरीअ सां पातो आहे। हूअं त सनग्लासिस ॿाहिरि पाइण घुरिजनि। असल में तव्हां जेके आहियो न उहे डेडिकेटेड आहियो। तव्हांजी तबियत ख़राबु आहे ऐं जॾहिं मूं ॾिठो हिननि खे मेकअप रूम में त मूं हुननि खे ओॾी महिल ई चयो तव्हांखे न अचणु खपे आहे, तव्हांजी एॾी तबियत ख़राबु आहे ऐं तव्हांजूं अखियुनि मां पधरो आहे। हिकिड़ो हूंदो आहे न बहानो करे केरु ॿिए जे अखियुनि मां ई पधरो, तव्हांजी अखियुनि मां ई पधरो त तव्हांजी तबियत ख़राबु आहे सच में। ऐं मां वरी इहो सोचियो पए त ऑफिस वेंदुसि त उते ख़ूबसूरत चहिरा हूंदा, ज़फ़र जसकाणी जहिड़ा, त मुंहिंजी अखियुनि जो नूर वधंदो ऐं मुंहिंजी अखियुनि में का ताज़गी ईंदी, मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं। पर हिते जीअं ई मां आयुसि पंहिंजे भाउ सां अखियूं मिलाइण जी कोशिशि कई, हुन चयो मूंसां अखि न मिलाए भाउ। सो ॾुके वक़्त में मुंहिंजा दोस्तो चवण जो मक़सदु इहो आहे त कोई कंहिंजो न आहे। चवंदा आहिनि त बाबा महल ते जेको माण्हू कमु न अचे न, उन जहिड़ो यार बि न हुजे। इमोशनल थी वियो आहियां। ज़फ़र अॼु मूंसां अखि सां मिलाए न पियो, चए पियो त हिनखे परे कयोसि थोरो। ऐं हीअ अखियुनि जो वायरस खणी पहुतो आहे, हीअ असांजूं अखियूं ख़राबु कंदो। मूं चयो ठीकु आहे भाउ, ईअं न थींदो आहे। हूअं जंहिंजूं अखियूं वरी सफ़ा कमज़ोर हूंदियूं आहिनि, ऐं ज़फ़र जी उमिरि बि आहे न, हुन जूं अखियूं वरी जल्दीअ में हाईजेक थी वेंदियूं। सो हुन जूं अखियूं जल्दीअ में रीस कंदियूं ऐं जल्दी में ख़राबु थींदियूं। बाक़ी हूअं सॼी टीम आहे, सजाद भाई वेठो आहे साम्हूं ऐं ॾिसे थो, चए थो त मुंहिंजूं अखियूं ख़राबु न थींदियूं, मूंसां भले अखियुनि सां मिलाए ॻाल्हाए। ईअं न, अॼु त पिर बि माना मूंखे माना ॾिसे ई कोन थी। चश्मो पातो आहे पोइ बि नथी ॾिसे त मथां चश्मे मां वायरस अची वञे। पर अलाह साईं ख़ैरु कंदो, सभिनी खे ख़ैरु हुजे। चवण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजो ख़्यालु कयो, केयर कयो, जेतिरो थी सघे नंढनि ॿारनि जी केयर कयो, पंहिंजी केयर कयो। ऐं जेकॾहिं अखियूं तव्हांजूं वाक़ई ख़राबु थी वियूं आहिनि त पोइ एहतियात कयो। चश्मो पाइणु लाज़मी आहे, पंहिंजे लाइ बि, ॿियनि जे लाइ बि। ॿियनि खे तकलीफ़ पहुचे इहा सुठी ॻाल्हि आहे। सो इन जे करे चश्मो, ऐं या चश्मो नथा पायो त घर खां निकिरो घटि, निकिरो था त पोइ लाइटिंग में न अचो। हिते वरी लाइटिंग बि इलाही सारी स्टूडियोज़ में, त पोइ इन जे करे मूं वरी चश्मो पाइणु मुनासिबु सम्झो। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे कि गर्मी जेका आहे न उहा पंहिंजे उरूज ते आहे। सिज जी रोशनी केॾी तेज़ पई लॻे, उहा जेका आहे उन वजह सां जेके आहिनि इहो वासरो, तव्हां सम्झो वासरो पियो हले। हा, असां त एसी में बीठल आहियूं हींअर, पर जेकॾहिं आउं हू ॻाल्हि करियां, ॿाहिरि जेको आहे ॿाहिरि गर्मी काफ़ी आहे, घर में बि गर्मी काफ़ी आहे। ॿाहिरि वञणु लाज़मी न आहे, घर में बि एॾी गर्मी आहे, एसी खां सवाइ माण्हू वेही नथो सघे। उन गर्मी में इहे एलर्जी, सिर्फ़ु अखियुनि जी न, बॉडी एलर्जी बि थिए पई। बॉडी बि जेका आहे उहा पूरी एलर्जिक थिए पई, जेके नंढड़ा नंढड़ा दाणा थियनि पिया चहिरे ते बि, बॉडी ते बि, ऐं उनखां अलावा अखियूं बि ख़राबु थियनि पियूं। त तव्हां बिना कंहिं कम जे, बिला वजह जेको आहे ॿाहिरि न वञो। पंहिंजा जेके स्पेशली नंढड़ा ॿार ऐं जेके पोड़ा माण्हू आहिनि, इहे ॿई जेके हूंदा आहिनि न, उहे सेंसिटिव हूंदा आहिनि इलाही। जेके जवान हूंदा आहिनि उहे वरी बि धक झले वेंदा आहिनि, पर जेके पोड़ा माण्हू ज़फ़र न करे सघियो न, धकु पचाए न सघियो। ज़फ़र ॿुधाई न आहे, तूं धकु पचाए न सघियो आहे, मतिलबु इहो आहे त तूं हाणे एक्सपायर थियण वारो आहे। सो बराबरि चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं अखियूं तव्हांजूं ख़राबु थियनि त वरी तव्हांखे थोरा नुस्ख़ा ॿुधाए छॾियां कम जा। जीअं मुंहिंजूं अखियूं ख़राबु थियूं आहिनि त मूं अखियुनि खे मटण जी कोशिशि कई, हल्की हल्की ख़ारिश बि थींदी आहे। सो पोइ मटियो जीअं ई त मूं डॉक्टर सां जॾहिं मशवरो कयो, डॉक्टर चयो त अखियुनि खे मटणु हरगिज़ न घुरिजे, बिल्कुलु न घुरिजे।
हीअ अखियूं जेके आहिनि थोरो थोरो पाणी बि ॾींदियूं आहिनि जॾहिं तव्हांजो अखियूं ख़राबु थींदियूं आहिनि त पोइ इन सूरत में दिलि चवंदी आहे त अखि खे मटिजे घणो ई मटिजे घणो ई मज़ो ईंदो आहे सूर थींदी आहे इचिंग थींदी आहे हा मज़ो ईंदो आहे हल्की हल्की जेकी ख़ारिश हूंदी आहे ॾाढी मिठी ख़ारिश हूंदी आहे सो माण्हू मटण जी कोशिशि कंदा आहिनि मटण सां ईअं थींदो आहे त अखियूं डैमेज बि थी सघनि थियूं ऐं अखियूं जल्दी पोइ सिहतयाब न थी सघंदियूं अखियुनि खे छॾे ॾियो ऐं थी सघे थो त डॉक्टर सां मशवरो करे अहिड़ो को ट्यूब तव्हांखे लिखी ॾींदो जंहिंसां अखियूं तव्हांजूं ठीकु थी वेंदियूं हूअं त मां ॿुधाए सघां पियो हिते त कहिड़ो ट्यूब इस्तेमालु करणो घुरिजे पर उहो नथो ॿुधाए सघां टीवी जो मामिलो आहे बाक़ी इहो तव्हांखे ॿुधाए सघां थो त गुलाब जो पाणी जेकॾहिं विझंदो अखियुनि में तॾहिं बि तव्हांजूं अखियूं ठीकु थी वेंदियूं हाणे मूंखे ज़फ़र चवे थो त हिन कैमरा खे ॾिस मां पाण चश्मो पता काॾे बि ॾिसां मुंहिंजो मसइलो ई न आहे चए थो हिन कैमरा खे ॾिसो हुनखे ॾिसो मसइलो ई न आहे तव्हां किथे बि ॾिसो माण्हुनि खे लॻंदो तव्हां उन खे ॾिसो पिया ऐं चश्मे जो ख़बर अथव इहो हिकिड़ो बेनिफिट बि हूंदो आहे त असां जेकॾहिं ब्लैक ग्लासिस पाए छॾंदा आहियूं कंहिंखे ख़बर ई न आहे पवंदी असांजो रुख केॾांहुं आहे असांजूं अखियूं केॾांहुं आहिनि सॼो ब्लैक ग्लासिस पातल हूंदा आहिनि का ख़बर ई न आहे पवंदी असल में कॾहिं कॾहिं आउं ईअं कंदो हुयुसि अॻे बि थींदो ईअं हुयो त का मीटिंग हूंदी अहिड़ी का स्पेशल जिते माण्हू खे थकावट बि हूंदी हुई माण्हू वञण बि न चाहींदो कारो चश्मो पाए माण्हू वेही रहंदो माण्हुनि जे लेखे ॿुधे थो पर मां सुतो पियो हूंदो हुयुमि गाड़ी थी वञे माण्हू थकी पवे त उहो ॻाढ़ो चश्मो ॻाढ़ो न सॉरी ब्लैक चश्मो पाए सघे थो जॾहिं माण्हू जूं अखियूं ॻाढ़ी थी वञे चवंदा आहिनि न कहीं पे निगाह कहीं पे निशाना पोइ इहो वरी सफ़ा डायरेक्ट जेको तरीक़ो आहे उहो चश्मो पाए करे वेहण जो आहे ऐं उहो बि ब्लैक ग्लासिस में ख़बर न पवंदी त माण्हू कंहिं ॾे ॾिसे थो ऐं कंहिं ॾे निगाह आहे ऐं केरु अखि में आहे सो अख़बार जा मामला पंहिंजी जॻह ते अख़बार अॼु कोन था पढ़ूं अॼु पाण हा ऐं जेकॾहिं अॼु असां वटि अख़बार जेका आहे उहा हिते मौजूदु न आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेकॾहिं अव्हां वटि बि मौजूदु न आहे त अव्हां जेको आहे उहो www.delhygzl.com ते वञी करे डेली जीजल जेका अख़बार आहे उहा पढ़ी सघो था ऐं ख़बर वठी सघो था त अॼु मुल्क में छा वियो छा वापरियो छा थी रहियो आहे ऐं उनखां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त अॼु जेको आहे उहो फूड सेफ्टी जेको आहे न उहो इंटरनेशनल डे आहे त असांजो जेको खाधो पीतो आहे उनखे असां कीअं जेको आहे उहो सुठो करे सघूं या सुठो खायूं पीयूं इहा ॿी ॻाल्हि आहे त जॾहिं हिकिड़ो थी हुई रिसर्च थी हुई हिन में ख़बर पई हुई त काफ़ी इलाइक़नि जो पाणी अहिड़ो आहे जेको पी नथो सघिजे जानवर बि नथा पी सघनि पर असां हुनखे ॾाढो सुठो प्योर करे पाणी पियूं पिया त पंहिंजे खाधे जो घणे खां घणो ख़्यालु रखो पंहिंजे खुराक जो ख़्यालु रखो ऐं जेकॾहिं तव्हांजी तबियत ख़राबु आहे अखियुनि जो वासरो आहे या को बि एलर्जिक पेशेंट आहे या का शइ अहिड़ी थिए थी त हुन में खाधे जो घणे खां घणो ख़्यालु रखो छो जो तव्हांजो जिस्म जॾहिं कमज़ोर थी वेंदो आहे तॾहिं तव्हां ते बीमारियूं जेके आहिनि उहे हावी थियणु लॻंदियूं आहिनि पर जेकॾहिं अव्हां खाधो पीतो जेको आहे उहो सुठे तरीक़े सां खाईंदा ऐं सुठे अंदाज़ में खाईंदा ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि हेल्दी खाधो खाईंदा तव्हां हिननि सभिनी बीमारियुनि खां सभिनी शयुनि खां बची सघंदा असल में मसइलो पहिरियों पाण वटि इहो आहे त पाणी जेको मिनरल वाटर जंहिंखे पाण चवंदा उहो बि के सुठे क़िस्म जो पाण वटि मुयसरु न आहे जेकी सुठियूं कंपनियूं आहिनि उहे उन्हनि जी जेका क़ीमत आहे उहा तमामु घणी आहे पोइ इनजे करे जीअं तव्हां चयो पिया त पाणी जेको पाण पीअंदा आहियूं उहो ठीकु कोन हूंदो आहे सो असुलु मसइलो इहो आहे त पाण वटि जेको सामूंडी पाणी आहे उहो बि पंहिंजी सिंध जी सरज़मीन खे खोड़ सारो पाए वियो आहे मतिलबु ख़तमु करे चुको आहे बदियुनि वारी साइड पाण ॾिसूं था जेकी सरसब्ज़ बनियूं हूंदियूं हुयूं सरसब्ज़ जिते मैदान हूंदा हुया सो उहे बि हाणे समुंड गिड़काए वियो आहे पोइ थिए ईअं थो त समुंड जिते जिते पहुचे थो त उन जेकी भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे खारे पाणीअ जा थी वञनि था हाणे हूअं बि ॻोठनि में बि पाण कॾहिं कॾहिं वेंदा हुआसीं त चवंदा हुआसीं जर जो मिठो पाणी पीअण जे लाइ दिलि चवे थी हाणे ॻोठनि में पाणी जो मसइलो आहे उते जर खारा थी विया आहिनि सो पाणी त पंहिंजी जॻह ते मसइलो आहे ई आहे पर जीअं तव्हां फूड सेफ्टी जी ॻाल्हि कई त पाण इन में हिकिड़ो कमु इहो बि करे सघूं था त हाणे महांगाई बि आहे बेरोज़गारी बि आहे गुरबत बि आहे त हाणे एतिरो खाओ जो बचे न पाण तमामु घणो इन सिलसिले में ईअं कंदा आहियूं त घणो कढी वठंदा आहियूं या घणो पचाए वठंदा आहियूं घणो खाई वठंदा आहियूं सो हाणे पाण खे थोरो इन मसइले ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं इहो हरगिज़ न चवंदुसि जीअं वज़ीर आज़म साहिबु या पुराणा जेके अॻूणा वज़ीर आज़म हूंदा हुआ उहे चवंदा हुआ बाबा मानी मां अॻियां त पोइ चांवर खाओ इहो नथो चवां पर पाण थोरो पंहिंजा जेके आहिनि न से चवंदा आहिनि सवड़ आयर पेर डिघेण घुरिजनि हाणे मामला अहिड़ा था हलनि जो पाण खे बचति करण जी इंतिहाई ज़रूरत आहे ऐं सादो खाओ लाज़मी न आहे तव्हां हर ॾींहुं तव्हांजे लाइ पिज़्ज़ा हुजे बर्गर हुजे या फास्ट फूड जेको असां अक्सर यूज़ करियूं था फास्ट फूड जी वजह सां काफ़ी डिज़ीज़िस थी वियूं आहिनि जेके पहिरीं न थींदियूं हुयूं हाणे हर ॿिए माण्हू खे स्पेशली इन गर्ल्स जेकॾहिं छोकिरियुनि जी ॻाल्हियूं करियां त उन्हनि में हार्मोनल डिज़ीज़िस थी वियूं आहिनि काफ़ी हार्मोन्स डिसबैलेंस थी वञनि था सिर्फ़ु फास्ट फूड जी वजह सां त सादो खाओ ठीकु आहे महीने में ऐं या 2 महीननि में हफ़्तनि में तव्हां खाई सघो था कुझु अहिड़ो पर घणो करे तव्हां सादो खाधो खाओ छो जो उहा तव्हांजी पंहिंजी सेफ्टी आहे असांखे न आहे ख़बर त होटल्स ते रेस्टोरेंट्स ते या जिथे असां कैफ़ेस ते वञूं था उते खाधो कीअं पची रहियो आहे जो प्रोसेस छा आहे सही जेकॾहिं घर जो खाधो आहे सादो आहे त उहो तमामु बहितरीनु आहे अॼुकल्ह हक़ीक़त इहा आहे जीअं पर सही ॻाल्हि कई त सादो जेतिरो खाईंदव ओतिरा सिहतमंद रहंदव छो
छो त पाण खे ख़बर न आहे त जेकी मार्केट में जेके शयूं आहिनि खोड़ सारियूं अलाए उहे आहिनि अलाए न आहिनि। पाण जेकॾहिं को गोश्त बि खाऊं था त उनजे लाइ बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलंदियूं आहिनि त इहो नंढो गोश्त ॿाकरो गोश्त आहे अलाए न आहे, अलाए कंहिं ॿिए जानवर जो आहे। सो पाण खे इहे जेके वहम आहिनि न इहे बि वकोड़े वेंदा आहिनि। सो इन खां चङो न आहे त पाण घर जी का दाल खाऊं, भली दाल, अॼुकल्ह दाल बि महांगी थी वई अथव, ॻाल्हि सची। दाल बि जेकॾहिं को खाए थो न ऐं इज़त सां रोज़ी रोटी कमाए थो त इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ख़ुशनसीब आहे छो त इहे ॿिनि वेलनि जी मानी बि कंहिंजे नसीब में अलाए आहे अलाए न आहे, वॾो मसइलो आहे। सो इन सूरत हाल में जेकॾहिं पाण ॾिसूं था त हर हाल में पाण खे शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं पाण जेको बि खाऊं था ऐं ख़ासि तौर ते शहरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां थो त जेकॾहिं पाण थोरो बचाए वरी फ्रीज़ में रखूं था, फ्रीज़र में रखूं था त फ्रीज़ करे रखूं था त उहा बि हिकिड़ी सुठी रिवायत आहे, ॻाल्हि सुठी आहे त वरी उहो ॿीहर खाई सघे थो। सो हाणे बजाए ईअं त एक्स्ट्रा ख़र्च कयूं, पाण तमामु घणी लागत करे छॾियूं पंहिंजो पाण ते, त इहा बि सुठी ॻाल्हि न रहंदी। अॼुकल्ह जेकी सूरत हाल आहे उहा पाण खे कंडीशन इहा ॿुधाए थी त तमामु घणी महांगाई अचण वारी आहे। कोई कंहिंजो न आहे बचति कंदो ऐं जेकॾहिं पाण वटि का शइ रखियलु हूंदी त ओखे वेल कम ईंदी, माना मींहं वसंदे कम ईंदी। सही था चओ, पर अॼुकल्ह इहो थिए फ्रीज़ में नथा करे सघूं असां, छो जो असां वटि लोड शेडिंग एतिरी थी वई आहे, असां वटि लाइट एतिरे दफ़ा वञे थी, सॼो सॼो ॾींहुं लाइट वञे थी, पूरो पूरो ॾींहुं लाइट नाहे हूंदी, या हाणे जेको आहे उहो ॾींहं में 3-3 4-4 कलाक लाइट नाहे। ऐं हींअर ई मूं जेको आहे उहो शाहिद काका नबासी साहिब जो पढ़ी हुई जेको बयानु आहे त तव्हां जेको हाणे लोड शेडिंग आहे न असां रिड्यूस पिया करियूं। उहो चयो अथई 3 कलाक पर अचे ई 3 कलाक थी, उहो बि रिड्यूस करे चवंदा त उहो ख़बर न आहे। बहरहाल असां दुआऊं आहियूं त उहा शइ बिल्कुलु सही थी वञे ऐं जेका लोड शेडिंग आहे उहा ख़तमु थी वञे। सही सही सही, बसि हे त चवनि था त ग़रीबी ख़तमु थी वञे, अलाह ख़ैर करे। सो नंढड़ो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, ॾिसंदा रहिजो। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध। मां ई चश्मो स्टाइल जे करे न अखियूं ख़राबु आहिनि, सभिनी खे ॿुधायां थो। मोटी अचूं था ब्रेक खां पोइ। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। चाह वारी चांहि पहुची चुकी आहे, चांहि जो मज़ो वरितोसीं, अञा वठंदासीं। तव्हांजी ख़िदमत में वज़ीर हाज़िर थियासीं नंढड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी करे। मौज़ महिमान पहुची चुका आहिनि, केरु आहिनि, छा थींदो अॼु प्रोग्राम में, कहिड़ी कचहरी थींदी, इन बारे में तव्हांखे प्रिया ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, असां वटि ॾाढा सुठा महिमान मौजूदु आहिनि, असां उन्हनि ते काफ़ी मौज़ुनि ते ॻाल्हाइण वारा आहियूं। ऐं जॾहिं ऑफियर ॻाल्हि ॿोल थी पए त आउं एक्साइटेड हुअसि त उन्हनि जो तारुफ़ कराइण वारा आहियूं ऐं उन्हनि सां ॾाढी सुठी कचहरी थियण वारी आहे। त पहिरियां ई जेका महिमान असांजी आहे हिना सिद्दीकी साहब आहे, जेका साहिबा आहे, जेका जनरल सेक्रेटरी आहे शेल्टर होम वेलफेयर जी। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। पाण ॾाढी सुठियूं सोशल वर्कर आहिनि ऐं सोशल कमु घणो कनि थियूं। पुछंदासीं वधीक उन्हनि ते त उन्हनि जो मोटो छा आहे, जेको उन्हनि मूंखे ॿुधायो त उनजो घणो जेको कमु आहे उहो क़ैदियुनि ते आहे ऐं उनखां अलावा जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि ते कमु आहे, उहो पुछंदासीं त उहो कीअं कमु कनि थियूं। ऐं उनखां अलावा जेके असां महिमान मौजूदु आहिनि तमामु सुठा ऐं सिंध टीवी जा सुञाणू माण्हू आहिनि ऐं उन्हनि जो जेको कमु ॿुधमि त ॾाढो सुठो लॻो मूंखे त असांजा माण्हू अञा ताईं एतिरा सुजाॻ आहिनि ऐं एतिरो कमु करे रहिया आहिनि। त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां वटि प्रोग्राम में केरु मौजूदु आहिनि। शाहिद अली सूफ़ अबड़ो साहब मौजूदु आहिनि, तव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चवां थी। पाण ॾाढा सुठा रिसर्चर आहिनि ऐं उनखां अलावा राइटर आहिनि ऐं 22 मुल्क घुमी चुका आहिनि ऐं हुई बि पाकिस्तान बि पूरो घुमी चुका आहिनि। मतिलबु हू जेके बि रिसर्च कनि था न उहो माना उते वञी करे उन जॻहियुनि ते वञी करे ॾिसी करे पोइ कनि था। उनखां अलावा पाण ॾाढा सुठा एक्टर बि रही चुका आहिनि, जर्नलिस्ट रही चुका आहिनि ऐं पाण सभु कमु करे चुका आहिनि। थिएटर लाइ काफ़ी कुझु लिखियो अथनि, कॉमेडियन बि अथनि। अच्छा, ॿी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, तव्हां जीअं चयो न रिसर्चर आहिनि, जिते जिते पहुचंदा आहिनि माग मकान पाण ॾिसी करे अखियुनि ॾिठो अहवाल जेको आहे उहो वधीक कराइतो हूंदो आहे। सो हिन दोस्त खे तमामु घणी मुश्किलातूं बि थियूं, केतिरनि ई एतिरनि जॻहियुनि ते ही फासी बि पियो पर पोइ बि हिन हिमत न हारी ऐं पंहिंजी तहक़ीक़ खे मुकमल कयो। तमामु घणो सुठो कमु कंदड़ आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे कम सां कमिटमेंट जेका तमामु घणी कचहरी कंदासीं। नालो त ॾाढो मिठो अथसि, नालो माना खणंदे ई माना ईअं पाणी पाणी थी वञे माण्हू, पर वाह हाणे छा कयूं, हाणे सूफ़ आहे। सो दोस्त खे वरी भलीकार चऊं था। ॿियो केरु? बिल्कुलु, ऐं उनखां अलावा असां वटि सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि। मुनवर अली साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं असांजे सथ जा साथी ॾाढा सुठा म्यूज़िशियन सिंधी ॾाढा सुठा सिंगर उस्ताद बादल राई साहब मौजूदु आहिनि, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं ढोलक जेके अॼु असां सां गॾु वॼाईंदा उहे अली हैदर आहिनि, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। वाह, उस्ताद बादल राई ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे माशाल्लाह। इहो लॻे थो त माना मुंहिंजे चश्मे जो कमाल आहे या असुल नेचर माना न असल में लॻनि पिया। उस्ताद माना बाक़ाइदा ज़बरदस्त माना कोट वोट पाता त इलेक्शन में बीठो आहियां। ख़ूबसूरत लॻे थो माशाल्लाह, मौला सिहत ॾेई। सो अदा सूफ़ सभ खां पहिरियां त इहो ॿुधाए त शाहिद अली जॾहिं तुंहिंजो नालो आहे सूफ़ माना छो आहे? इहो प्यार में नालो आहे, अम्मा रखियो, बाबा रखियो, माण्हू रखियो, कीअं थियो?
पोइ अॻिते था वधूं? इहो मुंहिंजो प्यार जो नालो आहे। अच्छा। हा, असांजे ख़ानदान में सूफ़ जे नाले सां हिकिड़ो वॾो असल में असांजो जेको शिजरो आहे ख़ानदानी उन में ॾाढ़ूं भो, लीमो भो, सूफ़ भो, अंब कोन हो, पर हा इहे नाला नस्ल हलंदा आया। बिल्कुलु, हा, ट्रू कांडेरो इहे नाला बि आहिनि। त पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेके कुराड़ियूं हूंदियूं आहिनि वॾियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जी उनसियत हूंदी आहे, भाई मुंहिंजे बाबे जो नालो आहे, इहो हाणे पोटड़ो ॼाओ आहे त इन ते रखो। पोइ ईअं जेको आहे न उहो बि अची वियो। ॿियो नंढे हूंदे मां थोरो ज़रियो बि आहे। बिल्कुलु, हिकु इहो। ॿियो वरी जॾहिं मां लिखणु शुरू कयो ऐं जॾहिं मां आर्टिकल लिखंदो हुउसि करंट अफेयर्स ते, त उन वक़्तु हालतूं ॾाढियूं ख़राबु हूंदियूं, मार्शल जो दौरु हूंदो हो, पकड़ धकड़ ॾाढी हूंदी हुई। पोइ पहिरें त शाहिद अली अबड़ो जे नाले सां लिखंदो हुउसि, पोइ वरी नाला मटाए कॾहिं कंहिं नाले सां, कॾहिं कंहिं नाले सां। पोइ मूं चयो सूफ़ सां छो न लिखां, पोइ सूफ़ अबड़े जे नाले सां मूं लिखणु शुरू कयो। त मां आर्मी में रहियो आहियां, त आर्मी में रहंदे बि जॾहिं मां लिखंदो हुउसि, आर्मी जे जेके मैगज़ीन्स ISPR जे अंडर निकिरंदा आहिनि उन्हनि में मां लिखंदो रहियुसि। पर वरी जॾहिं मां सिंधी अख़बार में लिखंदो हुउसि ऐं जॾहिं सिंध जे मसइलनि ते लिखंदो हुउसि त उन में मूंखे वरी बि नालो मटाए लिखणो पवंदो हो। पोइ इहो जेको सूफ़ हो इहो कंटिन्यू मां हिनखे पाण सां गॾु लॻायूं आयसि ऐं उहो हलंदो रहियो ऐं उनजा असर बि सुठा पिया आहिनि। त अॼु ताईं मूं में मिठाण आहे, कड़ाण कोन्हे। माशाल्लाह, तव्हां लॻो बि था मुस्कुराईंदा ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि न माण्हू जेको हमेशह मुस्कुराईंदो रहंदो आहे उनजे चहिरे मां ई पधरो थींदो आहे। असल में ॾिसो न, ज़िंदगीअ में लाह चढ़ा ईंदा आहिनि, ॾुख सुख हूंदा आहिनि। ॾुखनि खे शिकस्त कीअं ॾियणी आहे, मायूसी खे पाण ते हावी नाहे करिणो। असां मुस्कुराईंदासीं न त असांजा सभु मसाम कमु कनि था ऐं असां ताज़ा तवाना थी था वञूं ऐं उहो ॿार जेको ज़हन ते आहे उहो हटी थो वञे। ऐं इहो बि हिकिड़ो नफ़्सियाती उसूल बि आहे त असां जेको सोचींदासीं उहो ई थींदो, उहो ई थिए थो। हा, उनखे अलावा बायोलॉजिकल बि आहे, हिकिड़ी रिसर्च हूंदी आहे त जेकॾहिं असां खिलंदा रहंदा आहियूं त उहो असां फ्रेश रहंदा आहियूं। बिल्कुलु फ्रेश रहंदा आहियूं। फिटायो वेठा हूंदा आहियूं त असांजो मुंहुं बि हिकिड़ो त फिटी वेंदो आहे। मां केतिरा ई दफ़ा आर्मी में हूंदो हुउसि, पोइ जॾहिं ऑफिसर घुराईंदा हुआ त मां उते हूंदो हुउमि BHM बटालियन हवलदार मेजर हूंदो हुउसि। मूं वटि 2-3 कंपनियूं हूंदियूं हुयूं त मां उन्हनि जो चीफ हूंदो हुउसि। पोइ जॾहिं कर्नल साहब या ब्रिगेडियर या केरु बि घुराईंदो वेंदो हुउसि न, हाणे मां जो उते बीहंदो हुउसि, लाज़मी उते त अटेंशन में बीहणो पवंदो आहे ऐं बिल्कुलु संजीदा थी। तो मूंखे चवंदा आप हंस क्यों रहे, आप हमारे ऊपर हंस रहे हो? और मां चयो साईं मां हंसा खिला कोन, मुंहुं ई अहिड़ो आहे। ईअं केतिरा ई दफ़ा माण्हू इहो सम्झंदा यार हीअ त जेको आहे न असां ते तंग थो करे, खिलियल आहे छा, ऑफिसर टाइप ऐं ब्यूरोक्रेट। हा, मूंखे पसंदि सूफ़ ई आहे। फ्रूट में हिकिड़ो सूफ़, ॿियो अंगूर, बसि। सही पर सूफ़ तव्हांखे लॻनि पिया था, लॻे थो मां ॻाढ़ा थी पिया आहियो। न, इहो शुक्र आहे। असल में छा आहे जो मां पंहिंजी एक्सरसाइज़ जारी रखंदो ईंदो आहियां। सुबुह जो रोज़ानो सूफ़ खाईंदा आहियो? रोज़ानो कोन मिले, पर जॾहिं मौक़ो मिलंदो आहे त पोइ वरी घटि कोन कंदो आहियां। सही, माना इहो कोट में सूफ़ माना पहल आहे। हा बिल्कुलु, हीअ ॾिसो न, हीअ पहल आहे न। कलाक में केतिरा सूफ़ खाई सघो था? डायरेक्टर चए थो इहो सवाल करेसि। कलाक में असल में मां खाइण जो जॾो आहियां। अच्छा। छो जो मां हिकिड़ी मानी बि जेको आहे न घटि में घटि 15 मिंटनि में मस वञी कणिक जी एतिरी मानी उहा मस चॿाड़े खाई सघंदो आहियां। छो जो मुंहिंजूं ॼाड़ियूं हींअर उहो कमु कोन थियूं कनि ऐं इन करे, छो जो कुझु बीमारी जे करे इन करे ॿियो त पोइ खाइण जो जॾो आहियां। अलाह सिहत ॾे तव्हांखे, पर जेकी हालतूं ॿुधायो था त माना आख़िरी स्पेल में आहियो। अलाह ख़ैर करे। ॾिसो, अलाह साईं खां मुंहिंजी हिकिड़ी इहा ई दुआ आहे, हमेशह मूं अलाह साईं खे इहा दुआ घुरी आहे त या अलाह मूंखे तेसीं ताईं न मारिजांइ जेसि ताईं मां पंहिंजे नसुलनि जी जेका हक़ीक़ी तारीख़ आहे उन खे मां मंदर ते न आणियां, पंहिंजे मौजूदा ईंदड़ नसुलनि जे अॻियां न आणियां, तेसि ताईं मूंखे न मारिजांइ। ऐं इहो ई सबबु आहे त बर्फ़ानी ग्लेशियरनि में, वारियासन रेगिस्ताननि में, थरनि में, समुंड जे जज़ीरनि ते ऐं उन ते बुख ते पन पाड़ूं खाई, दुबनि जा पाणी पी, सुकल मानियूं खाई, वणनि जा गोच खाई। न, इहे थियनि था, इहे असर थियनि था। पर ऐं मां जंहिं बि एरिया में वियो आहियां त उते जेको बि वण ॿूटो गाह हूंदो आहे उन जा पन मां ज़रूरु खाईंदो आहियां, ज़रूरु खाईंदो आहियां। अच्छा, जानवर ते यादि आयो, जानवर ते जेकॾहिं सूफ़ तव्हांजो नालो न हुजे, जानवरनि जो को नालो हुजे त पोइ तव्हां छा रखणु पसंदि कयो आहे? जेके पन खाओ था, आदतूं जानवरनि वारियूं? न, पन ॾिसो न, इहे पन त बकरियूं खाईंदियूं आहिनि। हा, माना तव्हां जेकॾहिं जानवर जे नालो पंहिंजो छा रखणु पसंदि कयो? अॼु मज़ाक कंदासीं, मस्ती कंदासीं। उन में कॾहिं सोचियो कोन्हे। हाणे तव्हां इहो ओचितो सुवालु कयो आहे त हाणे जेके पन खाईंदा आहिनि, पन या वणनि जूं टारियूं वग़ैरह, ॿ खाईंदा आहिनि जानवर, हिकिड़ो उठ, ॿियो ॿकर। इहो तव्हां उठ जो पसंदि कयो आहे?
उठ असल में छा आहे जो चवंदा आहिनि जेको ॾिघो आहे बेअकुल हूंदो आहे इन करे ॿकर ठीकु आहे पोइ छो जो फुर्तीलो हूंदो आहे। अच्छा हिते वरी मदी हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि मूंखे यादि अचे थी ॾिसो जानवर त जानवर थींदा आहिनि पाण में वेठा आहिनि पर हर माण्हू अलाए जो छो शींहुं थियणु पसंदि कंदो आहे हालांकि शींहुं ॾाढो ख़ौफ़नाक ऐं ख़तरनाक ऐं हमलेआवर जानवर आहे बिल्कुलु माना कंहिं ईअं न चयो अॼु ताईं त मां गॾो थियणु पसंदि कंदुमि पाण में ठाहियूं माना उहो जानवर त जानवर आहे शींहुं थियणु छो हालांकि गॾो जो ॿार बि खणे थो कराए थो गॾ असां वटि कराए थो आहे गॾ माण्हू छो न चवंदा आहिनि इहो मां इहो ज़हन में सुवाल आयो इहो छा आहे जो हिकिड़ी जेका नफ़्सियात रही आहे न शींहुं पर छा आहे जो शींहुं खां वधीक कराए थो गॾ जेको ॿार बि खणे थो कमु बि करे थो ऐं नुक़सान बि नथो ॾिए सही मां त गॾु इंटरव्यू कयो ॿ टे ॾींहं पहिरियां हुन मूंखे ॿुधायो ही सच में सिमटी ते न शुरू थियो मूं गॾ जो इंटरव्यू कयो तारीख़ में माना मां सम्झां थो पहिरियों चकर थियो हूंदो गॾ जो इंटरव्यू कयो जीअं कृष्ण गॾु ॻाल्हाईंदो हुयो न सो ईअं ई मूं गॾ जो इंटरव्यू कयो ॾाढो ज़बरदस्त हुयो कॾहिं यूट्यूब ते ॾिसो ईद स्पेशल बटाक शो गॾ जो इंटरव्यू कयो वाहिद रज़ा गॾ जे गेटअप में मौजूदु हो माना मां पुछा कईमांसि गॾ जूं कहिड़ियूं जेके मजबूरियूं आहिनि छा आहे पर हुन चयो त सॼी ज़िंदगी में जेको घणे खां घणो ॿार खणे थो या घणो माना कुटियो वञे थो उहो गॾ आहे वीचारो गॾ ॾिसो असां वटि हूअं बि गॾ हुजे या इंसान हुजे जेको जेतिरी घणी महिनत कंदो उनखे ओतिरो दॿायो वेंदो आहे ओतिरो उनखे जेको आहे कंहिं ऑफिस में कमु कंदो न त ऑफिस में ईअं जेको माण्हू हिकिड़ा हूंदा आहिनि ड्यूटी चोर उहे आज़ादु हूंदा उन्हनि खां केरु न पुछंदो आहे पर जेको वीचारो कमु कंदो आहे न इहो सॼो भार उनजे मथां हूंदो आहे अब हिन जी मोकल बि बंदि हूंदी ऐं उन वीचारे खे पर माने कम वारे माण्हू खे ईअं छो चवंदा आहिनि यार हे सभु गॾु आहे गॾु त माना वरी बि चङो नी मतिलबु मुंहिंजो मक़सदु हूंदो घणो कमु कनि था जी तव्हां शींहुं जी ॻाल्हि कई लोड़ींदड़ घणो कमु कंदड़ उहो ईअं माना गॾा वांगुरु लोड़े थो चवंदा न भाई हे त गॾा वांगुरु थो लोड़े घणो कमु करे थो त माना घणो कमु थो करे या त वरी पोइ चवनि था त गॾ खे को अकुल न आहे को माना पंहिंजे लेखे पोइ माना जाॾे माना सिधो रस्तो वरितो सिधो हलंदो भले मालिक लही वञे न गाॾे तां तॾहिं उहो सिधो हलंदो आहे अकुल कोन अथसि न ईअं बि न आहे चवंदा आहिनि बेअकुलो अथई गॾो अथई हा न तव्हां ॿाराड़ी में ॾिसो त जेके गॾा गाॾा हलाईंदा आहिनि या दाया जेके अॻे त हाणे त दायन वारो सिस्टम बि तक़रीबन ख़तमु थींदो थो वञे गॾनि वारो त इहे जॾहिं ॿार खणंदा हुआ या जेके शहरनि में गॾा गाॾा हलाईंदा आहिनि मालिक जेकॾहिं गॾा खे छॾे ॾींदो आहे त उहो अकेलो बि वञी घर पहुचंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे इहे हिकिड़ी चवणियूं आहिनि इहे असां वटि खोड़ अहिड़ियूं चवणियूं आहिनि जिन में एतिरी का सदाकत कोन्हे ऐं को मक़सद बि न आहे हूंदो आहे अक्सर में माण्हू शींहुं जे करे थियणु चाहींदा आहिनि छो शींहुं में पाण में कॉन्फिडेंस हूंदो आहे जे करे चयो वञे इंसान में पंहिंजो पाण में कॉन्फिडेंस हुजणु खपे शींहुं पंहिंजो पाण खे चवंदो आहे त आऊं जेको आहियां न उहो शींहुं आहियां या आऊं ताक़तवर आहियां हालांकि अगरि असां ॾिसंदासीं त उन खां वधीक डिघा जानवर असां वटि मौजूद आहिनि हिम्मत वारा ज़ेबरा खां वठी हाथी ताईं हाथी खां वठी गेंडे ताईं इहे उन खां वधीक ताक़तवर जानवर आहिनि सेल्फ कॉन्फिडेंस हुजणु खपे सेल्फ एस्टीम हुजणु खपे जेको असां वटि नाहे जेको तव्हां सफ़र कयो कहिड़ो ख़तरनाक जानवर तव्हां साम्हूं आयो खोड़ आया जीअं कोमरी वारे पासे मूं कमु कयो पे त उते बांदर घणा आहिनि हज़ारनि जी तादाद में मैडम आपसे बात करते हैं ये बांदरों की बात हो रही है इंटरेस्टिंग है ये सुनने वाली है जी त उते हज़ारनि जी तादाद में जंग में बांदर बि आहिनि ऐं चीता जेके आहिनि उहे बि आहिनि बांदरनि सां मिली तव्हांखे छा महसूसु थियो मूंखे इहो महसूसु थियो त घेरो करे विया इहो शुक्र आहे जो बचाव थी वियो न त उहो अकेले माण्हू खे ॾिसी मारे छॾींदा आहिनि विढ़ंदा आहिनि अच्छा बचाव थियो उन मुंहिंजो बचाव ईअं थियो जो मां त निकिरी पियुसि कुलडना वारे पासे कुलडना खां हेठि अंदरि इहो हलियो वियुसि मूंखे कंहिं ॿुधायो त एॾे डिघा वण आहिनि इहो मूं चयो हाणे इन्हनि वणनि खे मां ॾिसां त इन्हनि जो इर्तिकाई अमल कीअं इर्तिका जे हवाले सां जेका ज़ूलॉजी जे हवाले सां ऐं इन बॉटनी जे हवाले सां इहो कमु कयो पिए त इहे वणनि या हिन जी जेका राह आहे छा जानवरनि जी उहा कीअं आहे या बांदरनि जो हिकिड़ो ईअं सम्झो मूं उन्हनि खे ऑब्ज़र्व कयो पिए पोइ हिकिड़े जीअं अॻियां वधियुसि त मूंखे महसूसु थियो त ॼण केरु घेरो थो करे न चुप करे ऐं उते बांदरनि न उते बांदरनि जूं एरियाऊं विरहायल आहिनि जेको जंग जे हिन पासे आहे न हिन पासे वारो हिन पासे न वेंदो जेकर को वेंदो बि हो न त उनखे सटे कुटे नार करे उछलाए वरी ओॾे फिटी करे छॾींदा हुआ इहा हक़ीक़त अथव मतिलबु इहे मज़ाक खां अलावा आहे त हुननि जूं एरियाऊं विरहायल उहो इन करे जो उते मूं 3 महीना रही ऐं इहे सभु शयूं ऑब्ज़र्व कयूं उते ॾिठियूं वरी उन खां पोइ जेके मक़ामी माण्हू उन्हनि खां पोइ जॾहिं पुछाऊं कयूं त पोइ पर शुरू में जॾहिं मां वियुसि मां पंहिंजे पर में इहो हिरियल हूंदो झंगनि में हेॾे होॾे ॿेलनि में बि लही पवंदो हुउसि इहा ख़बर कोन्हे हिते सिंध जो ॿेलो कोन्हे हिते मरीअ जो ॿेलो आहे कुलडन आहे त हिननि बांदरनि घेरो कयो ऐं मूं वटि सवाइ हिकिड़ी लठ जे पंहिंजे बैग जे ॿियो कुझु हो कोन बाक़ी इहे कंपास ऐं दूरबीनूं वग़ैरह इहे हुयूं दूरबीनूं कैमराऊं इहे बि कढी हेॾा होॾो हीअं कयुमि पिए पर हो जीअं सुरंदा पिया अचनि पोइ एतिरे में शुक्र 2 खनि उतां जा मक़ामी माण्हू हुआ
बिन बांदरनि माना तव्हांखे न बांदर त घणा हुआ न। अच्छा माण्हू बि आया उहे जेके मक़ामी हुआ न इहो पोइ उन्हनि हकलूं इहे कयूं ऐं वेझो आया मूंखे चयो त तूं अकेलो हेॾे कीअं निकितो हुई तो ख़बर आहे त अकेले माण्हू खे मारे छॾींदा आहिनि। अकेलो न निकिरजांइ, निकिरी त 2 या 3 माण्हू निकिरो, अकेलो न। ऐं पोइ उते वरी चीता बि रहनि पिया, उहे बि हुआ। हालांकि चीतो हिकिड़ो 2 दफ़ो मूंखे परे खां नज़र आयो, वेझो कोन। ईअं इन्हनि बांदरनि खां मां हिकिड़ो दफ़ो इहो बचियो आहियां। इहो बाक़ी न कुझु बि न आयो, वेझो मुंहिंजे कोन एतिरो कोन आया। बाक़ी अच्छा तव्हां सां ठहिया पिया मतिलबु ठहंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि न वेझो ईंदा हुआ। पोइ वरी जिथे मां रहंदो हुउसि उते वेझो ईंदा, मानी जे टाइम ते अची वेही रहंदा। जेकॾहिं मानी हुनखे ॾिबी न केला वॾी तादाद में वठी वञो, बांदरनि जी केला वठी वञो, नारगियो वठी वञो, जेको बि तव्हां वठी वेंदो उहो तव्हां। अच्छा न उहो ईअं तव्हां हिकिड़ो ॾींदो न, हिकिड़ो खणी वेंदो, ॿीहर वापसि न ईंदो, वरी पुठियां ॿियो ईंदो। हुनमें डिसिप्लिन बि आहे। ऐं असांजो ॿियो हीउ जेको वॾो जबल आहे खीरथर में सेवण खां मथां, इते शींहं बि आहिनि, हरण बि आहिनि ऐं गिदड़ बि आहिनि, बघेड़ बि आहिनि। इते बि इहे असांजा ख़ौफ़नाक जानवर आहिनि। इहे केतिरा ई दफ़ा साम्हूं आया, ॾिठा बि आहिनि, मौजूदु आहिनि। छो जो इहो नेशनल पार्क बि आहे, खीरथर नेशनल पार्क बि आहे। मैडम बस आप मैडम की तरफ अनुता मैडम हमें ये बताइएगा कि आपकी ऑर्गेनाइजेशन का मोटो क्या है, मोटिव क्या है, क्या करते हैं उसमें आप? हम लोग दी शेल्टर होम वेलफेयर सोसाइटी की मैं जनरल सेक्रेटरी हूँ। हम लोग माजूर स्पेशल बच्चे जो होते हैं उनके लिए वर्क करते हैं। इसके अलावा गरीब बच्चों की शादियाँ, उसमें प्रॉपर जहेज़ वगैरह सारी चीज़ें, खाना। फिर जो कैदी हैं उनके लिए काम करते हैं। सिंध की तमाम जेल, कराची और इंटीरियर की तमाम। किस तरह से काम करते हैं, क्या काम करते हैं उनके लिए? उन कैदियों को रिलीज़ कराना, जो उनके फ़ाइन वगैरह होते हैं, फिर उनके लिए प्रोग्राम्स करना। उनमें जो भी उनको नीड होती है, मेडिसिन की, उनको कपड़ों की, उनके टॉवल्स, साबुन। वैसे तो गवर्नमेंट प्रोवाइड करती है, मगर एज अ वेलफेयर NGOs हम भी जाके विज़िट करते हैं और वहाँ पे IG साहब की परमिशन से प्रोग्राम्स भी करते रहते हैं। अभी भी हमने 23 मार्च को वुमेन एंड बच्चा जेल कराची में प्रोग्राम किया था। किस मौजू पाकिस्तान डे के हवाले से। ओके, उसमें स्पीकर्स वगैरह बुलाते हैं? उसमें सिंगर्स बुलाए थे। तो इससे ये होता है कि वो तो वैसे ही थोड़े मायूस होते हैं, जेल में कैद में होते हैं, तो उनको थोड़ी देर के लिए खुशी दे देना, इंटरटेन हो जाते हैं म्यूजिक से। और फिर बाहर से इतने सारे गेस्ट आते हैं, तो एक प्रोग्राम में उनको अच्छा लगता है। तो बेसिकली उनको मुस्कुराहट देना, उनको खुशी देना मकसद। ये कराची में काम करती हैं या ओवरऑल पूरी सिंध में? इंटीरियर में भी किए हैं। अच्छा। हम गए सखर, बदीन, लाड़काना, तमाम जेलों में गए। सॉन्ग्स की बात निकली तो एक गुलकार हमारे पास भी मौजूद है। दिल कर आपको सुनवाते हैं उनसे। जी। अली जी औलाद खे जनी भायो घटे, पाणा तन पलीत जूं तू परवर धणी पटे। खपो ऐं खपते लहदन की न लतीफ चे, हो अला वो ही दर को आम दर ना है, जन्नत में घर मिली ब्योती, तू खुश किस्मत आई मोमिन, अली जो घर मिली ब्योती, तू खुश किस्मत आई मोमिन, अली जो दर मिली ब्योती। इधर को आम दर ना है, इधर को आम दर ना है, जन्नत में घर मिली ब्योती, तू खुश किस्मत आई मोमिन, अली जो दर मिली ब्योती, तू खुश किस्मत आई मोमिन। अली आला, अली
क़िस्मत आई मोमिन अलीअ जो दर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन अलम घर ते लगायो थी गाज़ीअ जो गुलाम बणायो थी अलम घर ते लगायो थी अलम घर ते लगायो थी गाज़ीअ जो गुलाम बणायो थी कदम हक़ ॾे वधायो थी हो कदम हक़ ॾे वधायो थी रस्तो बहितर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन अलीअ जो दर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन सफ़र थिया मीर तुझा सोला तोखे पंहिंजो वाक़ियो मोला सफ़र थिया मीर तुझा सोला सफ़र थिया मीर तुझा सोला तोखे पंहिंजो वाक़ियो मोला तोखे हुई मां मजी गोला हो तोखे हुई मां मजी गोला पहिरियों नंबर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन अलीअ जो दर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन अलीअ जो दर मिली वियो थी ही दर को आम दर नाहे ही दर को आम दर नाहे जन्नत में घर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन अलीअ जो दर मिली वियो थी तूं ख़ुशि क़िस्मत आई मोमिन तमामु ज़बरदस्त ऐं उहे सच में ख़ुशनसीब आहिनि जंहिंखे अली जो दर मिली वियो आहे पर असां हाणे वञूं था शॉर्ट ब्रेक जी तरफ़ मोटी ईंदासीं त पोइ कचहरी कंदासीं मौज़ महिमान गॾु आहिनि तव्हां बि गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशामदीद लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं मौज़ महिमान बि असां सां गॾु आहिनि उन्हनि खे पाणी पीआरण जो को सिलसिलो हुयो दोस्त जेको आहे पाणी पीआरण आयो उहो वरी टही वियो इहो असल में ख़बर हा लाइव जो उसूल आहे भले पाणी पीआरे हा नेचुरल आहे शइ जेकॾहिं पाणी अची रहियो आहे त भले तव्हां अची खणी करे पाणी ॾेई छॾियो छो गेस्ट आयल आहिनि उन्हनि जी ख़िदमत करणु असांजो फर्ज़ु आहे छो असां मेज़बान आहियूं असांजे अंगण ते आयल सही सही गर्मीअ जी मुंदि आहे ॿिनि मिंटनि खां पोइ पाणी जीअं तव्हां पीओ था ॿियनि खे पीआरणु घुरिजे सो बहरहाल कचहरी कयूं था सूफ़ साहिबु तव्हां मूंखे इहो ॿुधायो त जेके ॾुखियायूं पेश आहियूं तव्हांखे ख़ासि तौर ते किथे पेश आहियूं कहिड़ो इलाइक़ो हुयो जिते तव्हां माना ईअं खणी चऊं सिंधीअ में फासी पियो अचो त यार मां वेलम पइजी मां छा कयां माना छो आयसि तव्हांखे रिग्रेट थियो हुजे उन टाइम ते मां जॾहिं अफ़गानिस्तान वियो हुउसि अफ़गानिस्तान हा अफ़गानिस्तान उज़्बेकिस्तान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान ताईं यको अच्छा ईअं वियुसि ऐं तॾहिं तालिबान जी हुकूमत न हुई न तालिबान हुआ अच्छा उन वक़्तु तालिबान ऐं नेटो फोर्सिस हुआ अच्छा हींअर जी ॻाल्हि आहे मतिलबु या उन खां पहिरीं काफ़ी पहिरीं न शुरू में तक़रीबन ईअं सफ़ा स्टार्टिंग जी ॻाल्हि आहे ठीकु आहे शुरू में जीअं नेटो फोर्सिस आया हिन जी झड़पूं इहे शुरू थियूं अमेरिका जॾहिं अटैक कयो हिननि जे मथां
9/11 खां पोइ तक़रीबन इन ते साल खन खां पोइ मां जॾहिं पंहिंजा तहक़ीक़ी सफ़र कंदो हुउसि त काफ़ी इहो हूंदो हो छो जो मूं वटि न त माली वसीला हूंदा हुआ न को केरु मूंखे स्पॉन्सर या सपोर्ट करण वारो हूंदो हो पोइ मां पैसा गॾु करे पाण खे स्मगल कराईंदो हुउसि न मसइलो न आहे मूं कमु कयो आहे न मूं लिखियो बि आहे मुंहिंजी किताबनि में मौजूदु आहे हा मूं हुन में लिखियो आहे छो जो मां को ॾिसो न ग़लति कमु करणु न पियो वियुसि न वरी को जेको आहे मां को क्राइम करणु न पियो मां पंहिंजे नसलनि जी तारीख़ ॻोल्हणु वियुसि उन लाइ ऐं मूंखे ख़बर आहे त इन में मुंहिंजी ज़िंदगी बि दाव ते हुई उन में इहो आहे त हुननि सां पहिरियों डील थींदी आहे हुननि खे पैसा ॾेई बाबा मूंखे हिते हिते ई वञिणो आहे पोइ पैसा वठंदा आहिनि इन्हनि जी डीलिंग पेशावर में बि थींदी आहे हा उहे जेको आहे उन्हनि जी पंहिंजी डीलिंग थियल हूंदी आहे बॉर्डर्स ते बॉर्डर जेके सिक्योरिटी फोर्सिस हूंदियूं आहिनि ॿिन्ही मुल्कनि जूं पोइ उन्हनि जा पाण में तय थियल हूंदा आहिनि मामला इहे पोइ उहे मख़सूस पैसा वठंदा आहिनि उन खां पोइ तव्हांखे उन जाइ ते उहे पहुचाईंदा इहे ऐं वरी पोइ जेकॾहिं वापसीअ जो तव्हांजो हुन सां मुआइदो हूंदो त ठीकु आहे न त पोइ वापसि तव्हां ईंदो त वरी उते बि तव्हांखे नथो वञी सघिजे त पोइ हुननि करे नुक़सान कोन ॾिनो तव्हांखे मतिलबु कमेंटमेंट हूंदी आहे ॿियो विच में माण्हू हूंदा आहिनि जेके गारंटर हूंदा आहिनि उनखे ख़बर हूंदी आहे ऐं ॿियो हुननि जो हिकिड़ो कारोबार आहे त उहे कॾहिं बि ईअं न कंदा आहिनि हा जेके माण्हू यूरोप ऐं इन पासे वञनि था न उन्हनि सां धोखा थींदा आहिनि छो जो उहे लखे रुपया भरी ईंदा आहिनि पोइ उन्हनि वीचारनि सां तुर्की में यूनान में किथे न किथे को न को धोखो थी वेंदो आहे इहो या वीचारा मारिजी वेंदा आहिनि समुंडनि में लाचुनि में इन्हनि में मां वेंदो हुउसि पोइ इहे सफ़र थींदा हुआ पंधु बि थींदा हुआ खचरनि ते बि थींदा हुआ घोड़नि ते बि थींदा हुआ गाॾियुनि ते बि थींदा हुआ पोइ हिकिड़े दफ़े जॾहिं मां उतां वापसि आयसि पिए त मां अकेलो कोन हुउसि ॿिया माण्हू बि हुआ उतां जा लोकल बि हुआ कुझु पाकिस्तानी बि हुआ त जॾहिं असां वापसि आयासीं पिए त असां सां इहो थियो नेटो फोर्सिस ऐं तालिबान जूं पाण में झड़पूं शुरू थी वयूं इहे थियूं त जंहिं रस्ते तां असांखे अचिणो उहे रस्ता बंदि थी विया ऐं तक़रीबन असांखे 5-6 ॾींहं उते लॻी विया फासी वियासीं इहो इन में असां वटि जेको पाण सां गॾु खाधो खयों ख़ुशि खाधो उहो ॿियो अफ़गानिस्तान में मानी हूंदी आहे हिकिड़ी किलोमीटर जहिड़ी वॾी उहा मानी साण हुई हालांकि उहा बि सुकी वई आस्ते आस्ते उहा बि ॼण तक़रीबन पूरी थियण वारी असां वर्सिक वारी एरिया में अची हिते भुलिजी वियासीं हा जाॾे वञिणो हो छो जो रस्तो त हा उन वक़्त में गूगल वग़ैरह इहे शयूं कोन हुयूं ईअं असां हिकिड़ो ॼण उंध धुंध ते पे हलियासीं असांखे न को ॻोठ पियो रस्ते में मिले न इहो ईअं असांखे 4-5 रातियूं ॿियूं बि लॻी वयूं इहे पोइ उन में पाणी असांखे कोन पियो मिले पहाड़ुनि ते छो जो उहे पहाड़ूं बि ईअं ॼण जीअं मुर्दा पहाड़ूं हूंदियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं हुयूं पर इहो त उन्हनि ते गाह ऐं वण छो जो बरसातुनि खां पोइ इहा रुॻी हुई उन्हनि ते पोइ उन में इहो आहे त सुबुह जे टाइम ते रूमाल खे गाह जे मथां विझी ऐं उनखे जेका माक किरंदी उनखे निपोड़े गॾु करे उहो पाणी इस्तेमालु कंदा हुआसीं पोइ इहो गाह जा जेके गोंच आहिनि उहे कढी उहे खाईंदा हुआसीं पोइ ईअं सफ़र कंदे कंदे आख़िर में कमज़ोरी तक़रीबन सभिनी खे सभई असां कमज़ोर थी वियासीं 3 माण्हू असां वञी बचियासीं जेके ॿिया त असांखे वरी पोइ ते बि छिजी विया उन्हनि चयो तव्हां वञो असां वापसि था वञूं असां जेके 3 माण्हू हुआसीं एतिरो हो जो सिर्फ़ु जेका कुवत बर्दाश्त हुई हिमत हुई उन सां असां पे पंधु कयो हलियासीं पे पहिरें स्पीड घणी हुई पोइ आस्ते आस्ते स्पीड घटिजंदी वई पोइ ईअं कंदे असां तक़रीबन 9 ॾींहंनि खां पोइ वञी ऐं पाकिस्तानी हदुनि में वर्सिक खां असां जबल क्रॉस करे अची वर्सिक डैम जे पुठिए पासे खां हिते निकितासीं इन विच में असांखे इहे 9 ॾींहं मानी नसीब कोन थी कुझु बि न सिर्फ़ु इहो त जबल हुआ हा सिर्फ़ु जबल पहाड़ आहिनि उते उहो रस्ता बि कोन वरी आस पास में ॻोठ बि कोन कुझु बि न ईअं ऐं ॿियो इहो त ख़तरो वरी इहो बि हो त मथां तालिबान हमिलो कनि या नेटो इन्हनि खां बचिणो पवंदो नेटो फोर्सिस खां बि तालिबान खां बचिणो पवंदो हिकिड़ो दफ़ो इहो थियो ॿियो दफ़ो बिल्कुलु लॻाए करे विया आहियो छा मोटिवेशन आहे मतिलबु अहिड़ी कहिड़ी मोटिवेशन आहे जेको पंहिंजी जेका जान आहे सभिनी खां वधीक प्यारी हूंदी आहे इंसान खे असल में छा आहे जो जेको मुंहिंजो असुल मक़सदु हो ॾिसो असां वटि जेका तारीख़ लिखी वई आहे न असां वटि तारीख़ कॉपी पेस्ट कई वई आहे हींअर बि जेको तारीख़ ते जेको बि कमु थियो तव्हां किताब खणी ॾिसो
जेकॾहिं 1857 किताब उथलाए टियों किताब शुरू कयो अथऊं इहो कयो अथनि जेके अंग्रेज़ पंहिंजी जासूसी डायरियूं लिखी विया पंहिंजे मफ़ादनि में लिखी विया मुग़ल पंहिंजे मफ़ादनि में जेके लिखी विया अरब पंहिंजे मफ़ादनि में जेको लिखाया विया उन्हनि शयुनि खे नसुल दर नसुल रिपीट कंदा आया आहिनि कॉपी पेस्ट कंदा आया आहिनि हींअर ताईं इहो ई अमल हलंदो रहियो आहे जेका अमली ऐं हक़ीक़ी तहक़ीक़ आहे रिसर्च आहे उहा न थी आहे तहक़ीक़ असुल में असांखे करणी छा आहे यूनिवर्सिटियूं ॾिसो न यूनिवर्सिटियूं कमु कोन थियूं कनि उहे छा आहे डिग्रियूं ॾियनि थियूं थीसिस ते बसि तव्हां किताबनि मां रटो लॻायो ऐं उहो कॉपी पेस्ट कयो उन्हनि खे करिणो आहे मूं फॉसल्स ॻोल्हे लथा आगा टन जानवरनि जा उन्हनि खां वठी वेंदे ऐं अहिड़ियूं शयूं अहिड़ा राज मंदर ते आंदा आहिनि जेके कॾहिं बि मंदर ते कोन आया आहिनि जिन जो ज़िक्र मुंहिंजे किताबनि में मौजूदु आहे हालांकि ॿाहिरियां मुल्क उनखे मञता ॾियनि था कॾहिं गवर्नमेंट तव्हांखे जो इनाम ॾिनो आहे कॾहिं ख़ुशि थी आहे गवर्नमेंट कॾहिं घुरायो आहे कॾहिं गवर्नमेंट मूंखे सवाइ मास्को यूनिवर्सिटी जे जिन मुंहिंजो सिंधी में मूं किताब पाण छापियो सिंध इर्तिका जी जाइ छो जो केरु पब्लिशर बि किताब छापण लाइ तयारु कोन हो न इहो पैसनि ते बि कोन पिया चवनि पिया पैसा ॾियो त पोइ छापियो मूं चयो मां पाण छो न छापियां पाण मूं छापियो उन 5000 कापियूं मूं विकिणियूं सिंधी में हिकिड़ो तत्व हो त मां कमु छा थो कयां एवोल्यूशन जे हवाले सां पोइ उहो मास्को यूनिवर्सिटी वारनि ताईं पहुतो छो जो उते छोकिरा पढ़नि था उहे शायदि खणी विया पोइ उन्हनि पंहिंजे प्रोफेसर्स खे ॾेखारियो उन्हनि वरी ट्रांसलेट करायो उन्हनि उनखे रूसी में छापियो 2020 में उन्हनि मूंखे अवॉर्ड ॾिनो ऐं उन खां पोइ वरी कराची जो हितां पब्लिशर आहे उन उर्दू में छापियो तक़रीबन 4 महीना पहिरियों मूंखे ब्लूमिंग राइटर्स ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल पाकिस्तान तरफ़ां गोल्ड मेडल ऐं अवॉर्ड ॾिनो वियो सिंध असेंबली जे तरफ़ां मेमार वतन अवॉर्ड ॾिनो वियो इहो बाक़ी जेके असांजा इल्मी अदबी इदारा आहिनि सकाफ़त खाते खां वठी सिंधी अदबी बोर्ड ताईं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ताईं अॼु ताईं न कंहिं राब्तो कयो न को कंहिं क़िस्म जी का मदद कई तबियत ख़राबु मूंखे दिमाग़ में अञा बि इंफेक्शन आहे हाणे मां पंहिंजी जेका मुंहिंजे अंदरि जेका क़ुवत बर्दाश्त आहे जेका हिमत आहे मां उन तहत हलां थो मूंखे ख़बर आहे त मां कीअं थो हलां इहो मुंहिंजो जिस्म सुन थी वेंदो आहे यादाश्त मुंहिंजी ख़तमु थी वेंदी आहे ऐं नज़र मुंहिंजी जेको आहे सो पहिरें ख़तमु थी वई वरी हाणे आहिस्ते आहिस्ते नॉर्मल थी वई वरी हाणे ॿीहर जेको आहे सो हा यादि बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे अॻे माण्हू जो नालो विसरी वेंदो न तव्हांजो नालो हाणे त यादि आहे न प्रेज़ेंट में मां तव्हां सां ॻाल्हायां थो यादि आहे हर शइ यादि रहंदी ईअं पर केॾी केॾी महिल इहो थींदो आहे मूंखे पंहिंजे ॿारनि जे नाले विसरी वेंदा आहिनि केरु पुछंदो आहे न वॾे हाल घणा ॿार थिया 4 ॿार हा न मूंखे विसरी वियो अधे नालो विसरी वियो न उहो ई चवां थो न आपको इनका नाम पता है नहीं कोई पूछा था बताया था तारुफ में इनके नाम शाहिद नाम हां शायद देखें उनको पता है जी नहीं वही त इन अहिड़ियूं हालतूं थी थियूं त उन में मां इदारनि वटि वियुसि न इन जे ऑफिसुनि में असां ईअं करे वेहंदासीं त जीअं ॼण असां हिकिड़ा बिल्कुलु मोहताज हुजूं ऐं असां ही जेके अंदरि कुर्सियुनि ते वेठा आहिनि चाहे सेक्रेटरीज़ आहिनि डायरेक्टर आहिनि इहे ऐं असां इन्हनि खां ख़ैरात घुरण आया आहियूं ईअं मतिलबु उन्हनि सां मिलण जे लाइ बि असांखे लीलाइणो थो पए असांखे उते कलाकनि जा कलाक हा जॾहिं उहे मिलनि था न पोइ बि उन्हनि जा जेके रवैया आहिनि उहे ऐं ॿियो सभ खां वॾी ॻाल्हि त ब्यूरोक्रेसी में सभ खां वॾी ॻाल्हि आहे कूड़ जी उहो कूड़ एतिरो ॻाल्हाईंदा आहिनि जंहिंखां मूंखे नफ़रत आहे मां चवंदो आहियां इंसानु सच ॻाल्हाए भली खणी तव्हां जे वक़्ती तौरु बेइज़ती थिए थी जेको बि थिए थो कंहिंखे तव्हां विञायो था भली विञाइजी वञे पर सच ॻाल्हायो छो जो सच में इज़त बि आहे ऐं तव्हांजो ज़मीर ॿिए दफ़े मां फासी पियुसि सवात में सवात खां मटा छो जो नॉर्मल आहे त जॾहिं सिकंदर आज़म जॾहिं हमलो कयो हो सवात ते त इहा राजा जे हथ हेठि रियासत हुई न उन वक़्तु असांजे अबड़ा ख़ानदान जो अबड़नि जो ख़ानदान आहे मुगरानी अबड़ो जेको यानी वॾे घराणो या चीफ सरदार चऊं उहो उन जा जेके जुंगजू हुआ उहे कच्छ मां सिकंदर आज़म सां वेहण जे लाइ सवात जे राजा मदद तौरु घुराया हुआ पोइ उहे वरी उते ई आबाद थी विया मटा जे भरिसां उन्हनि जो अबड़नि जो ॻोठ बि उते मौजूदु आहे मटा तालके में यूसी मटा में बि पोइ उते मुंहिंजो वञणु थींदो रहंदो हो ईअं हिकिड़े दफ़े मां जॾहिं वियुसि उते त फौजी ऑपरेशन हलियो पिए हीअ जेके पाकिस्तानी तालिबान आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु सवात में इहो हलियो पिए त इते जीअं मां उन ॻोठ में पहुतुमि त ॿिए शाम जो मां पहुतुमि राति जो तालिबान अची विया चयो तव्हां वटि आर्मी जो जासूस आयो ने कढो
अब हाँ आर्मी जो जासूस हुआ हुननि चयो बाबा हीअ असांजो महिमान आहे ऐं हीअ असां वटि ईंदो रहंदो आहे बिल्कुलु हीअ आर्मी में रहियो हो त रिटायर्ड आहे हीअ पंहिंजी तहक़ीक़ कंदो आहे हिन सिलसिले में आयो आहे ऐं हीअ असांखे शिजरा वग़ैरह ॾियूं था उन्हनि मुंहिंजे सामान जी तलाशी वरिती त अंदरां रुॻी शिजरा दस्तावेज़ पेनियूं कंपास दूरबीनूं कैमराऊं इहे पियूं निकिरनि इहो पोइ मूं वटि मूंखे हिकिड़ी अख़बार जी टोपी पातल हुई सिंधी अख़बार हुई जंहिंसां गॾु मां लिखंदो हुउसि कमु बि कंदो हुउसि त उन्हनि ॾिठो त हीअ कहिड़ो सूप आहे मुंहिंजो सूप न आहे अख़बार जो नालो आहे तो पोइ वरी असांजे चैनल जे साईं अली कादी साहिब सां मूं राब्तो करायो उन्हनि जो साईं इमदाद ओढो साहिब सां राब्तो करायो मूं चयो तव्हां इन्हनि खां पुछा कयो त मां कमु छा थो कयां ऐं इन्हनि खे ख़बर आहे पोइ बहरहाल उन्हनि कीअं पुछा कई या न कई बहरहाल उन्हनि खे चयनि त असां तस्दीक कंदासीं पोइ ख़ैर न हूंदो अञा तव्हां कचहरी कंदा तव्हां कमाया माण्हू आहियो अञा तव्हां लाइ हिकिड़ो पूरी माना शाम हुजनि बिल्कुलु ॾाढा मतिलबु काफ़ी कमु थियल ट्रांसमिशन शुरू कयूं राति ताईं त चवंदा आहिनि खंगण खोकण सां कमु थींदो आहे नेठे असांजी जेका भेण ॿी वेठी आहे उन खंगी करे मतायो फ़क़ीर हुयो न मिसाल आहे हिकिड़ो मशहूरु सो मतायो फ़क़ीर हिकिड़ी जॻह ते ॻाल्हि ॿुधी चई बाबा ख़ुदा ॾींदो आहे सभिनी खे जिते किथे माण्हू मौजूदु आहे उते ॾींदो आहे मतायो चयो यार इहो आज़मायां भला कीअं मतायो वञी वण ते वेही रहियो पोइ सोचई पई तव्हां ॾिसूं ख़ुदा हिते कीअं थो इनायत करे कीअं थो ॾे सुबुह खां वठी शाम थी वई कंहिं हुन खां पुछाई कोन कई शाम जो हिकिड़ो अमरा जेको आहे मानी खयूं मथे ते वञे पियो वेठो लॻंदो पोइ मताए खे बुख लॻी ॾाढी पोइ ईअं कई हुन अमरा मथे ॾे छो छा थो करे वेठो आहे लही आहे मानी मानी खाऊं चई खुदा ॾे थो खंगी कुड़की पो थो ॾे जी मैडम आप बताएं कैदियों के हवाले से बताया और बच्चों के लिए भी कर रही हैं कुछ जो अनाथ बच्चे हैं जो स्पेशल माजूर होते हैं उनके लिए अच्छा स्पेशल जो माजूर होते हैं करते हैं उनके लिए इवेंट हर साल करते हैं एक बड़ा और इसके अलावा उन इदारे में जाके व्हील चेयर वगैरह जो भी होते हैं वो डिस्ट्रीब्यूट करते हैं। कहाँ से फंडिंग मिलती है आपको? फंडिंग अभी हमें कराची से ही है कराची में और कुछ हमारे फ्रेंड्स एंड रिलेटिव्स जो हैं वो सपोर्ट करते हैं कुछ मेंबर्स हैं हमारे और जिस तरह से सोशल मीडिया पे अगर कुछ जैसे किसी बच्चे की शादी आती है जैसे एप्लीकेशन तो मैं फौरन वो ऐड लगा देती हूँ अपने पेजेस पे तो हेल्प करने के लिए हाँ तो सोशल मीडिया से भी काफ़ी दफ़ा सपोर्ट मिला है हमें और जो कॉन्टेक्ट्स है तो आपको पता है सोशल वर्किंग सारा कॉन्टेक्ट्स पे ही चलता है। अच्छा शादियाँ लड़कों की कराती हैं या लड़कियों की ये बता दें? लड़कियों की लड़कों की एक्चुअली जहेज वगैरह लड़की का प्रॉब्लम होता है लड़कों को तो इतना ये मसला होता नहीं है बयान क्यों ना जो पेरेंट्स पैसा ना होने की वजह से जिनकी बेटियां उम्र निकलती जाती है तो फिर अगर कोई उनको हमारे बारे में बताता है और इसी तरह सोशल मीडिया से भी बहुत सारे केसेस आए हमारे पास कि जैसे हमने कोई किसी बच्चे की पिक्चर या वो डाला तो उसके बाद 2-3 केस आ गए इस तरह बल्कि ज्यादा ही लोग कॉल्स कर लेते हैं पर हम मंथ में एक ही करवाते हैं। बहुत अच्छी बात है मैडम ये आप सही बात कह रही हैं लेकिन ये चीज़ होनी चाहिए कि हमें से नो टू डरी हमें जो ये है ना ये सारी चीज़ों से अवॉइड करना चाहिए डरी जो है वो नहीं लेनी चाहिए अगर इस वजह से इन वजह सां असांजूं काफ़ी छोकिरियूं आहिनि जेके कुंवारियूं रहिजी वेंदियूं आहिनि उन्हनि जी शादियूं न आहिनि थींदियूं ऐं जेकॾहिं शादियूं बि थी वयूं जेकॾहिं नॉर्मल बि सामान उन्हनि जे घर लाइ मिलियो त उन्हनि खे काफ़ी ॿुधणो पवंदो आहे। आप बिल्कुल सही कह रही हैं ये कैंपेन ये मैंने अपने सोशल मीडिया पे चलाया भी था कि बिना जहेज के शादी हो ये वैसे ही लानत है और हमारा इस्लाम भी इसकी परमिशन हमें नहीं देता मगर वो जो एक सोसाइटी ने एक वो रिवाज सा बना दिया इसकी वजह से इतनी प्रॉब्लम्स है कि वो पेरेंट और फिर ये इज्जत पर बात आ जाती है बाज़ दफ़ा जब बगैर जहेज लेकर लड़की नहीं जाती ससुराल में तो शौहर भी उसको ताना दे रहे हैं तो फिर ससुराल वाले भी दे रहे हैं तो घर भी बर्बाद होते हैं कितनी दफा इस वजह से तो ये जहेज का तो कॉन्सेप्ट ही खत्म हो जाना चाहिए तो कितना अच्छा हो जाएगा। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे हिकिड़ी ॻाल्हि एॾी कयूं था न सहमत हूंदो हलाइण त अॻे हूंदो सबुर शुकुर न पहुचंदा हुआ न्याणियूं जेको नसीब आहे बिल्कुलु शादी कराए छॾींदा हाणे मसला आहिनि वॾा असांजी जेका सिंध जी जेका तहज़ीब आहे सकाफ़त आहे उन में अलाह जो शुक्र आहे त इहा शइ ॾाज वारी न आहे जेकॾहिं असां ॾिसूं हाणे शहरनि जे हिसाब सां शहर में असां वटि न आहे
असां वटि जॾहिं शादी थींदी आहे, जॾहिं बि असां वटि शादियूं थींदियूं आहिनि न ॻोठ में, त छोकिरीअ जा जेके माउ पीउ आहिनि उहे जेको मर्ज़ी आहे ॾींदा आहिनि, ठीकु आहे। ॿियो ईअं थींदो आहे त जेके मिट माइट हूंदा आहिनि, साली हूंदा आहिनि, पोइ कंहिं कपिड़नि जो जोड़ो ॾिनो, कंहिं जॾहिं बुकी थींदी आहे न, त पोइ उन में ॾाज ॻणाईंदा आहिनि। तव्हां जेकॾहिं इहा रस्म लिखी हूंदी, हे मामे ॾिनो, हे पुफीअ ॾिनो, हे मासीअ ॾिनो, हे नानीअ ॾिनो, हे सोट ॾिनो, हे फलाणे ॾिनो, अहिड़े तरीक़े सां उहो गॾु थी वेंदो सामान ऐं सादगी हूंदी हुई। पर तव्हांखे नथो लॻे इहो थियण ई न खपे? न, ॾाज ॾिसो गिफ्ट सही आहे, न गिफ्ट सही है, पर असां छा कंदा आहियूं, उन्हनि मजबूरी में ॾियणो पवंदो है, हमें मजबूरी में देना पड़ता है। अगर हमारी चाची मामी जो भी है वो मजबूरी में देते हैं कि बच्ची की शादी नहीं हो रही है, पेरेंट्स मजबूरी में ॾियनि था। अहिड़ा खानदान आहिनि जेके चवनि था असांखे न्याणी ॾियो, बस इहो ई काफ़ी है। अगर देखा जाए तो पेरेंट्स अपनी बेटी उठा के किसी को दे रहे हैं। अगर एक पढ़ा लिखा लड़का हो तो वो यही सोचे कि एक जीती जागती लड़की टैलेंटेड आपको मिल रही है, खूबसूरत, वो लाख 2 लाख का जहेज या 5 लाख का, तो वो क्या आपकी जिंदगी में खुशियां देगा जब एक समझदार लड़की आपकी लाइफ में आ रही है। हमारे यहाँ लोग जो है अपने कमरे से अपना फर्नीचर हटाकर नया फर्नीचर आया है वो सेट करवाते हैं। हाँ, बिल्कुल माइंड बन गया ना। उसको अपनी जिंदगी की खुशियों से ज्यादा चीजों को फोकस देने लगते हैं। बि कहूं त असां न्याणियुनि खे ईअं बि ॾिठो आहे त माउ पीउ जेको ॾाज ॾींदा आहिनि न, ऐं कॾहिं कॾहिं मुंहिंजो अखियूं अश्कबार थी वेंदियूं आहिनि, अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं बि ॾींदा आहिनि जेकी माउ पीउ पाण बि कॾहिं अहिड़ियूं सहूलियतूं न वठनि। सही का अहिड़ी शइ ॾेई छॾींदा आहिनि जेकी माउ पीउ जे पंहिंजे घर में न वठी कर्ज खणी सोसाइटी के लड़के भी ये कहते हैं ना कि हमें जहेज नहीं चाहिए। हमारे जो लड़के हैं वो भी अपनी माँ बहनों को ये समझा दें तो शायद यही ना ट्रेंड कोई तो बनाएगा, कोई तो कदम उठाएगा, कोई तो स्टेप पहला उठाएगा। तो ॾाज खां जेको आहिनि उहो इलाही अवॉइड करणु खपे, छो जो असांजूं काफ़ी नियाणियूं असांजा जेके काफ़ी घर आहिनि, हा उहे टुटी वेंदा आहिनि सिर्फ़ु ॾाज जी वजह सां, ऐं ख़ुदकुशियूं थी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं असां व्याज खणी, असां जेकॾहिं पैसा खणी करे उधारा ॾियूं था नियाणी जा घर वसायूं था, त असांजा जेके आहिनि घर तबाह थी वेंदा आहिनि। फिर हमारा रब भी खुश होगा, उनकी जिंदगी में भी आगे खुशहाली आएगी, तरक्की आएगी, बहुत सारा। सॉन्ग सुन लेते हैं। ये वैसे टॉपिक ऐसा है कि जितनी भी बात करें कम कहते ना, बात तो सच है मगर बात है रसवाई। हाणे मोटी ईंदासीं त इतो ई कंटिन्यू रखंदासीं ऐं सूर साहिब खां पुछा कंदासीं त उन्हनि खे ॾाज में छा मिलियो, उन्हनि जी घरवारी जॾहिं आई हुई, ऐं उहे शयूं अञा आहिनि न आहिनि, सो कला ॿुधूं था। जी साईं। वो उन्हें याद करें जिसने भुलाया हो कभी, हमने उनको न भुलाया न कभी याद किया। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं। तू मिला है तो ये एहसास हुआ है मुझको, ये मेरी उम्र मोहब्बत के लिए थोड़ी है। एक जरा सा गमे दौरां का भी हक है जिस पर, मैंने वो सांस भी तेरे लिए रख छोड़ी है। तुझ पे हो जाऊंगा कुर्बान, तुझे चाहूँगा। जिंदगी में तो सभी प्यार किया करते हैं।
अपने जज्बात में। तेरी हर ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, वॾी ॻाल्हि आहे मरी पोइ बि चाहींदो, इहा नई ॻाल्हि हुई, पर शाइर जी पंहिंजी ॻाल्हि हुई। वाह वाह। शाइर जी जेका हूंदी आहे न उन टाइम ते कैफ़ियत इन टाइप जी हूंदी। हा मरण खां पोइ फुल स्टॉप पर चवंदा मूं तूं क़िबल अंत मूं तूं अहिड़ो नींव निभायूं, मोहबत कॾहिं मरंदी न आहे। हा मोहबत कॾहिं मरंदी न आहे, उहा हिक खां माना जी उहो एवोल्यूशन त पाण ॿुधाईंदासीं। जलाल कलाम हुयो हिकिड़ो कंहिं ज़माने में ॾाढो मशहूरु हुयो, उस्ताद बादल लाई शायदि ॿुधो हुजे। उहो जलाल कलाम हुयो त आशिक़ जॾहिं पंहिंजे महबूब जी क़बर ते वञे थो पोइ चवे थो त भाउ मोहबत कॾहिं मरंदी न आहे, उथी त भाकुर पायूं, मूं तूं क़िबल अंत मूं तूं अहिड़ो नींव निभायूं। हा सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं ऐं पोइ वरी इहे कचहरियूं कुर्ब वारियूं क़ाइमु रहंदियूं। सो ॾिसंदा रहिजो। सलाम सन मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे परिकार चऊं था। उस्ताद बादल राई जी आवाज़ में ख़ूबसूरत कलाम तव्हांखे ॿुधायोसीं। तव्हां असांजे प्रोग्राम में असां सां गॾु आहियो, असांखे पक आहे। सो जेकी मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि सां कचहरी रसूल कंटिन्यू रखूं था। असां सां गॾु सूफ़ साहिबु गॾु आहे। सूफ़ साहिबु हाणे इहो ॿुधायो त ॻाल्हि पई हले ॾाज जी। सो जॾहिं शादी थींदी आहे ताज़ी ताज़ी त पोइ जेको हमराह हूंदो आहे घोटु उहो हाली टेकियलु हूंदो आहे 6 महीना खनि, हर शइ माना मिलियल हूंदी आहे हुनखे, साबुण खां वठी तोले ताईं शैम्पूअ ताईं। पोइ जॾहिं ख़र्चु जॾहिं खुटंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे 6 महीननि खां पोइ घर जा ॿार केतिरा आहिनि। सो का अहिड़ी निशानी का अहिड़ी शइ जेका ॾाज में न रहियल हुजे, बचियल हुजे, का रिली को विहाणो न। जॾहिं मुंहिंजी शादी थी हुई हा उन में ॾाज जो माना कॉन्सेप्ट ई न हो चओ न, ॾाज जो कोन हो, मसलन 2-3 जोड़ा अच्छा कुंवार जा ऐं हिकिड़ो हंधि रिलियूं जेके आहिनि असांजो इहो त सकाफ़त जो हिसो आहे, रिलियूं विहाणो वग़ैरह इहे शयूं। बाक़ी सफ़ा पाण करीमनि जी सुनतुनि ते अमल कयो अथव। मतिलबु न को का इलेक्ट्रिक जी शइ, न का सिलाई मशीन, न को का ॿी शइ, न को का डिमांड वग़ैरह कुझु बि न। 1990 में शादी थी जा फर्नीचर वग़ैरह बि न न कुझु बि न। ओके कहिड़ो साल ला ॿुधायो साईं इहो? माना अॼुकल्ह त वॾो माना सिस्टम आहे न, कुझु न कुझु करे बि माण्हू ॾींदो आहे ॾाज। इहो सम्झो त सुन्नत तरीक़े से 98 माना ताज़ो ई वाक़ियो, ताज़ो ई वाक़ियो आहे। ताज़ो कॾहिं आहे? 22 साल हो हे पैदा ई थियल न हुई चए त न। ॾिसो उन वक़्तु उहा ई ॻाल्हि थो कयां। असल में मां मैडम जी सहूलियत लाइ उर्दू में ॿुधाईंदुसि त हमारे यहाँ यही होता है कि जब शादी होती है तो कोई डिमांड नहीं की जाती है। सही सही। अगर लड़के वाले जो चाहें वो दें तो दे सकते हैं, लड़की वाले जो चाहें देना चाहें दें, मतलब कोई डिमांड नहीं होती है कि ये देना है ये देना है ये देना है। और अब भी जो हमारे यहाँ जो गाँव हैं जहाँ पे यानी छोटे शहरों में भी
यही है कि कोई डिमांड नहीं होती है, अपनी मर्जी से अगर वालिदैन कुछ देते हैं या लड़के वाले कुछ देते हैं तो ठीक है, नहीं तो जन मांगा नहीं जाता है। अच्छा मसलो ख़बर तो सही पुरानी गाल है ये अभी शहरों में ने पर कने कने वरी जने तू में थे थी ने वड़न था न जने तानो वो तानो मिले तो तुझे घर वार दिनो छा हाँ उहे के 10% घराणा अहिड़ा आहिनि जेके ससूं आहिनि, ख़ासि करे ससूं निणानूं वग़ैरह उहे पोइ वेचारी औरत खे तानो ॾींदियूं आहिनि। इहो ऐं तो आंदो छा हो जो मथो खाई वई, कहिड़ो जेको आहे पिणे तोखे सोना ज़ेवर सोनी दुरियूं कर पारां असांने मोकिलियो, इहो ठोही जो ठोही आई ईअं इहो तव्हां कॾहिं चयो घरवारी खे? न मां छा चवां, इहो जुमिलो तव्हां जेको एक्ट जीअं तव्हां तरीक़े सां तव्हां कयो आहे तव्हांजी प्रैक्टिस वॾी थियल आहे हिन जुमिले ते। न अब मां वरी उहो जेको आहे कुंवार चवंदी हा पोइ छाजे लाइ पोइ आई पे छाजे लाइ पई चई मूंखे इहो त सोने पुट जे लाइ मूंखे इहा ॾे। सही माना अहिड़े क़िस्म जो जहिड़ा जॾहिं इहे थींदा आहिनि पोइ इहे ॻाल्हियूं वधंदियूं आहिनि। ससु चवंदी तव्हां शादीअ खां पहिरियां तव्हांजी घरवारी तव्हांखे ॾिठो हुयो? हा हा पोइ भाउ कई हा कई, बस वो असल में छा है न उन्हें खबर ही हाँ न करे तो ख़बर में चाहता डिजी हाँ फटी पैसा। अच्छा सर मस्ती मजाक थी नहीं पर हाँ जो कम जेको ना एवोल्यूशन ते हले जी जी छा करे रहिया आहियो उन ते हींअर ताज़ो अथी मूं 20 साल मुसलसल तहक़ीक़ कई पे। पाकिस्तान ते पहिरें मां ॿुधाए चुको आहियां सफ़र मूं जेको सॼे पाकिस्तान जो कयो आहे उहो 16 साल मुसलसल मोटरसाइकिल ते सफ़र कयो आहे। अच्छा यानी गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर ताईं ऐं क़बाइली इलाइक़ा आहिनि उन्हनि ताईं। तॾहिं तेल सस्तो हुयो? तॾहिं तेल सस्तो हो ऐं उन खां सवाइ मुंहिंजा जिते पैसा ख़तमु थी वेंदा जीअं शहर में मां हितां निकिरंदो हुउसि पोइ जिते ख़तमु थींदा त वरी उते कंहिं होटल ते मज़दूरी कंदो हुउसि, किथे को कमु कंदो हुउसि, 2-3 ॾींहं वरी उहे पैसा गॾु थींदा वरी पंहिंजो ख़र्च करे अॻिते वधंदो हुउसि। पोइ ईअं मां पंहिंजो कमु जेके तारीख़ी माग मकान हूंदा हुआ, आर्कियोलॉजिस्ट जियोलॉजिस्ट एंथ्रोपोलॉजिस्ट हूंदा हुआ, आलिम हूंदा हुआ, उन्हनि सां वञी मुलाक़ातूं कंदो हुउसि, मिलंदो हुउसि। पोइ जेके जेके शयूं मूंखे मिलंदियूं हुयूं या जेके अहिड़ियूं हिस्टोरिकल साइट्स हुयूं या आर्कियोलॉजिकल साइट्स हुयूं त उते रही महीननि जा महीना उते कमु कंदो हुउसि, पंहिंजो कमु कंदो हुउसि, महिनत मज़दूरी बि कंदो हुउसि उते। आस पास जा जेके माण्हू हूंदा हुआ उन्हनि खां पुछाऊं अछाऊं कंदो हुउसि ऐं आलिम हूंदा हुआ उन्हनि खां बि पोइ अहिड़े तरीक़े सां मां इहो पंहिंजो ईअं कमु कंदो रहियुसि। पोइ 20 साल इन सां गॾु मूं अबलो कबीले ते बि कमु कयो पिए त अबलो केरु आहिनि, किथां आया, कंहिंजो औलाद आहिनि, इन्हनि किथे हुकूमतूं कयूं, कहिड़ियूं जंगियूं कयूं, इन्हनि जूं सियासी समाजी इक़्तिसादी हालतूं, नुखूं शाखूं पाड़ा पखेड़ या आलिम अदीब उस्ताद मशाइर वग़ैरह उहे उन्हनि जूं बायोग्राफियूं उहे। पोइ उन में एवोल्यूशन ते तक़रीबन मूं वटि 7,500 सुफ़नि खां वधीक मवाद मूं गॾु कयो लिखियो ऐं अबलो कबीले ते तक़रीबन 11,500। अच्छा जेका थ्योरी लिखियल है डार्विन जी उहा सभु सही आहे? न मसलन डार्विन डॉक्टर अल्फ्रेड रसल वेलास ऐं लामार्क असल में माण्हू त डार्विन खे कयूं वेठा आहिनि त डार्विन जी थ्योरी आहे, थ्योरी उनजी असां वटि बुक्स में उहा ई आहे पर असल में डार्विन जो हमअसर हो डॉक्टर अल्फ्रेड रसल वेलास। अच्छा सभ खां पहिरें उन इहो कमु कयो पिए इन ते ऐं जॾहिं डार्विन थ्योरी पेश कई उन खां अॻु में डॉक्टर अल्फ्रेड रसल वेलास पंहिंजी थ्योरी पेश करे चुको ऐं ॿिन्ही जे थ्योरी में हिकु जहिड़ाई हुई। त पोइ हुनजी छो फेमस थी आहे मतलब बुक में बि उहो इन करे छो जो जेको डार्विन जो पीउ ॾाॾो हो उहे बि जेको आहे सो इन्हनि शयुनि सां लाॻापियल रहिया आहिनि ऐं ॿियो इहो त उहे मज़हबी माण्हू हुआ, हिननि त डार्विन खे पादरी बणाइणु चाहियो पियो, पादरीअ जो कोर्स कयो पियो जितां पोइ ही ऑक्सफोर्ड मां बि। त डार्विन जो जेको डार्विन नेचुरल साइंस में वॾो कमु कयो आहे, उनजे मुक़ाबले में दुनिया में को यानी बानी उहो आहे नेचुरल साइंस में। पर जेका एवोल्यूशन जी थ्योरी आहे उन दौरान हिन जेको कमु कयो आहे जेनेटिक साइंस जो वजूदु कोन हो, हिन जेनेटिक साइंस खां सवाइ कमु कयो आहे, हिन मफ़रूज़नि ते कमु कयो आहे। मतिलबु आस्ट्रालोपैथिकस बिनमांस 20 करोड़ साल अॻु में उहो ख़तमु थी वियो, हीअ चए थो इंसानु उन जी बाक़ियात आहे। या हिकिड़ो सिलोथिस जानवर हो जेको पबनि ते हलंदो हो त हिन चयो उहो इंसानु उन जी बाक़ियात थी थो सघे। ईअं मतलब इहो बि ॿुधाईंदा आहिनि त जीअं पाण अक्सर नंढपण खां वठी ॿुधूं था त इंसानु बदिलजंदो रहियो आहे, शक्लियूं उन जूं चेंज थींदियूं रहंदियूं। न इहा ई त थ्योरी आहे न जेका हुननि इहा ॼाणाई आहे त माना इंसानु उहो 20 करोड़ सालनि खां वठी तसलसल हलंदो थो अचे, पोइ हलंदे हलंदे हिन रूप में आयो आहे। पर न ॾिसो तव्हां नोरीअड़ो ॾिसो, डॉल्फिन ॾिसो, रिछ ॾिसो, खोड़ जेके बि तव्हां जानवर ॾिसंदो न उन्हनि में तव्हांखे इंसाननि वारी मुशाइबत मिलंदी। इवन कोए ताईं बि तव्हां उनखे छॾियो पर हिकिड़ो मच्छर आहे न, मच्छर खे बि ख़बर आहे त तव्हां हीअं कंदो मच्छर खे ख़बर पइजी वेंदी त मूवमेंट थिए थी ऐं मां भॼां, ठीकु आहे। मतिलबु उन्हनि खे उहा सोच सम्झ हर शइ आहे, हर जानवर में उहा आहे। जेकॾहिं इहो बदिलाव अचे हा
हेतिरा लखे साल हाणे गुज़री चुका आहिनि त पोइ हाणे बदिलाव इंसान में छो थो अचे, हाणे उन्हनि बांदरनि में बदिलाव छो थो अचे। ऐं ॿिया जेके कुझु अहिड़ा दानिश्वर आहिनि जिन इहो चए त बांदरनि जा 2 गुरू हुआ और पाण में विढ़िया, हिकिड़ो मैदानी इलाइक़नि में हलियो आयो, पोइ उन जेको आहे उते मैदानी इलाइक़नि में अचे पंहिंजी रहणी करणी चेंज कई, जेको आहिस्ते आहिस्ते हली ऐं पेरनि ते हलणु शुरू थियो, उहो बदिलिजी ऐं इंसानु थी वियो। ठीकु आहे, इंसान थी वियो, पोइ हाणे उहो बांदर इंसान छो थो थिए, अञा इंसान में बदिलाव छो थो अचे। त इहे ॾिसो न, असां वटि साइंस में कमु थिए थो, पर साइंस जो काफ़ी अहिड़ी शयूं जेके मफ़रूज़नि ते आहिनि। हाणे जीअं असां हा सर, पर इवोल्यूशन जेकॾहिं तव्हां जेका ॿियूं थ्योरी चओ पिया उनमें छा आहे, मतिलबु इंसान पाणे पैदा थियो आहे? ॾिसो न, इंसान असां जॾहिं साइंस जी निस्बत सां ॾिसूं था ऐं मज़हबनि जो मुतालियो कयूं था त असां साइंस जी तरफ़ खां ॾिसूं था, त असां तौरेत ॾिसूं, वेद ॾिसूं, शास्त्र ॾिसूं, उपनिषद ॾिसूं, साहिफ़ ओला ॾिसूं, ऐं इहे तव्हां इहो ॾिसो त इन्हनि खे हज़ारे साल गुज़री चुका आहिनि। उन दौर में अहिड़ी तरक़ीअ जो त को तसवुरु कोन हो न। जेकॾहिं क़ुर शरीफ़ में हिकिड़ो समुंडनि जे अंदरि जेके शयूं मौजूदु आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो थो वञे, ऐं जेकॾहिं हीअ असांजो हिकिड़ो साइंसदान हो जंहिं सूफ़ किरियो हो, इन जो नालो न्यूटन, हाणे उहो चए थो त जॾहिं ग्रेविटी लॉ ते हुनजो कमु कयो पिए, त हुन चयो चई जॾहिं मूंखे इहा ख़बर न आहे त क़ुर शरीफ़ छा आहे, मज़हबनि खे मां न मञींदो आहियां इहो, पर जॾहिं मूं क़ुर शरीफ़ में इहो पढ़ियो त हीअ जेके पहाड़ आहिनि इन्हनि खे क़यामत जे ॾींहुं कपह जे गालनि वांगुरु उॾायो वेंदो, त पोइ मूं इन मां एनर्जी ॻोल्हे कढी, यानी एटॉमिक एनर्जी जेका आहे उहा ॻोल्हे लधी। हाणे उहो माण्हू जेको मज़हबनि खे नथो मञे, उन्हनि खे नथो मञे, पर उहो चए थो त बेशक क़ुर सचो किताब आहे। हा, ऐं ॾिसो न, उन में लोह जो ज़िक्र आहे, लोह जो ज़िक्र आहे, असां आयत सगोरी आहे त असां लोह खे आसमाननि में उॾायोसीं ऐं पाणी जे मथां तारियोसीं। सही, उन वक़्तु त इहो तसवुरु कोन हो न, उॾाण जहाज़नि जो बि कोन हो या इहे शयूं कोन हुयूं, त पोइ इहो त 1400 साल पहिरें जो हो न। पर इन खां अॻु में तौरेत हो, इंजील हो, या ॿिया जेके किताब आहे, जेके उपनिषद ऐं साहिफ़ इहे आया, वेद आया, शास्त्र आया, इहे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ऐं इहो तसलसल हलंदो थो अचे, इहे शयूं हुयूं। त इन्हनि जॾहिं शयुनि जो ज़िक्र थिए थो ऐं साइंसदाननि जॾहिं इन्हनि खे ॾिठो त बाबा ज़मीन में तव्हांजे लाइ जेको आहे खज़ाना दफ़न थियल आहिनि, ज़मीन में तव्हांजे लाइ घणो कुझु आहे, सोन बि आहे, एल्युमिनियम बि आहे, आयरन बि आहे, यूरेनियम बि आहे, संगे मरमर बि आहे, हर शइ असांखे उन मां मिले थी न। इहो इहे जेके इशारा हुआ त इंसान जी पैदाइश जे बारे में बि इहो ई आहे त आदम खे ठाहियो वियो, मिटीअ मां ठाहियो वियो, ऐं जंहिं मिटीअ जो ज़िक्र कयो वियो आहे उहा मिटी उनखे साइंस प्रूव करे थी त हा, कारी मिटी, चीकी मिटी, खड़कंदड़ मिटी, उहे जेके जेके ज़िक्र कया विया आहिनि त साइंस उन्हनि खे अॼु प्रूव करे थी त हा बिल्कुलु जेको आहे इहे शयूं इंसान जे जिस्म में उहे अंसर मौजूदु आहिनि। त यानी हिकिड़ी कुवत आहे जंहिं इनखे ठाहियो, पोइ उन में लाइफ सेल विधो, जंहिंखे असां रूह था चऊं, लाइफ सेल विधो। मूं इन सां गॾु लाइफ सेल ते कमु कयो पिए त लाइफ सेल जेको आहे उहो असल में जरासीम हयात आहे, यानी हयाती जो जीवड़ो आहे। इहो इंसान मरी ख़तमु थी थो वञे, असां मरी था वञूं, ख़तमु थी था वञूं, भले असांखे 5000 10,000 साल गुज़री वञनि, ईअं, पर असांजो जेको जरासीम हयात आहे, जेको लाइफ सेल आहे, उहो हमेशह ज़िंदा थो रहे, उहो ट्रेवलिंग कंदो थो रहे। ऐं असांजा जेके फोसिल्स आहिनि, ओल्ड फोसिल्स, उहे बि त ज़िंदा आहिनि। असां जॾहिं दफ़न थी वञूं था त उन्ही पाणी मां या उन्ही गैसेस वरी रिलीज थियनि थियूं ऐं नई शइ में अची थी वञे। पर ॾिसो न, त मूं अॻु में बि इहा दावा कई, छो जो हिकु त मूं वटि को वसीला कोन हुआ, जेकॾहिं मूं वटि $15,000 उन वक़्तु हुजनि हा त डर्बन इंस्टीट्यूट ऑफ जेनेटिक्स साइंस अमेरिका मां उहे टेस्टूं प्रूव करायां, 3 टेस्टूं, जंहिंखां पोइ मां इहा खुली तरह दावा करे थो सघां त अॼु खां 5000 साल, 1000 साल, 500 साल पहिरें को वण ॿूटो जानवर इंसान मरी ख़तमु थी वियो आहे, सिर्फ़ु इहा ख़बर हुजे हिते दफ़न थियल आहे, मां उन मां उनजो लाइफ सेल कढी, पैदा करण वारी ज़ात अलाह जी आहे, पर उनखे असां हयाती तरफ़ आणे था सघूं ऐं उनखे असां पैदा करे था सघूं, टेस्ट ट्यूब तरीक़े सां बि, नेचुरली तरीक़े सां बि, हर तरीक़े सां असां जेतिरो चाहियूं उनखे ताक़तवर बणाए था सघूं, जेतिरो चाहियूं उनखे कमज़ोर बणाए था सघूं, असां उनखे बीमारियुनि खां पाक करे था सघूं। न ॾिसो न, मूं इन ते कमु कयो आहे न, मूं इन शइ खे ॻोल्हे लधो आहे, जेको इंसान जो लाइफ सेल आहे, हाणे असांजे इंसान जो जिस्म आहे न, भली बाहि में सड़ी ख़तमु थी वञे, ॻरी वञे इहो, पर असांजे जिस्म में हिकिड़ो ब्लैक बॉक्स आहे,
वो हमेशा मौजूद जंहिंमें असांजो जहादार जो सिस्टम आहे न, सम्झो उहो ब्लैक बॉक्स आहे, उन में असांजो सॼो जेनेटिक कोड मौजूदु आहे, असांजो RNA DNA उन में मौजूदु आहे, ऐं असांजो लाइफ सेल उन में मौजूदु आहे। इहो हाणे छा आहे जो उन खे पोइ पैदा करणो। हाणे ॾिसो न, हिकिड़ो 1000 साल पहिरें का क़बर आहे, 1000 साल पहिरें तव्हां खोटींदो त तव्हांखे मिटी मिलंदी न, इहो पर मूंखे ख़बर आहे त मूंखे कहिड़ी जंहिं शइ जी ॻोल्हा आहे, कहिड़ी शइ आहे, मूंखे कीअं मिलंदी, उहा कढी। हाणे वेझड़ में हिकिड़ी क्लिप बि ॾिठी हुई त जंहिंमें इहो हुयो त ईंदड़ वक़्त में इंसानी दिमाग़ बि मुंतक़िल थींदो ॿिए दिमाग़ में, जीअरे दिमाग़ में, बिल्कुलु माण्हू जो दिमाग़। ॾिसो न, त मां उहा ई ॻाल्हि कयां थो, जेको लाइफ सेल आहे, लाइफ सेल ट्रेवलिंग कंदो आहे, उन जा कैरियर्स आहिनि। जीअं असां मिसाल मोटरसाइकिल ते चढ़ियासीं, अब स्टेशन ते वियासीं, ट्रेन में चढ़ियासीं, ट्रेन मां लथासीं, टैक्सी में चढ़ियासीं, टैक्सी मां लही वरी अॻिते कंहिं बस में चढ़ियासीं, ईअं मतलब सफ़र कंदा था रहूं न, त लाइफ सेल बि ईअं सफ़र कंदो आहे। हिकिड़े लाइफ सेल सां ॿिया किरोड़े अरबे लाइफ सेल गॾु हूंदा आहिनि, ईअं न आहे त उहो हिकिड़ो ई हूंदो आहे। पोइ जंहिंजी जिथे पैदाइश जी जाइ मुक़ररु थियल हूंदी आहे, उहो उते रहिजी वेंदो आहे, वरी ॿिया सफ़र में हूंदा आहिनि। उहो ईअं असांजे जिस्म में हींअर बि न वणनि जा, ॿूटनि जा, जानवरनि जा, उन्हनि जा लाइफ सेल्स मौजूदु आहिनि। पोइ इहे ॻोड़नि जे ज़रिए, पेशाब जे ज़रिए, पगर जे ज़रिए मुख़्तलिफ़ तरीक़े सां असांजे जिस्म मां ख़ारिज थियनि था, वरी उहे कंहिं वण में हलिया था वञनि, उहे उन वण खे जेकॾहिं का ॿकरी खाए थी त वरी उन में मुंतक़िल थी विया, उन जो खीर जेकॾहिं इंसान पीअनि था त वरी इंसाननि में मुंतक़िल थिया, जानवरनि में। बिल्कुलु, पर जेकॾहिं RNA DNA खां हटी करे हिन में अञा ॿी शइ आहे थी। RNA DNA त पंहिंजी जाइ ते, उहा त हिकिड़ी सुञाणप आहे न हुनजी, ठीकु आहे, पर लाइफ सेल जी सुञाणप आहे, उन खे मुतहरक कीअं करिणो आहे, तहरक कीअं ॾियणो आहे। जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां लाथो वियो बकुल अलामी किताबनि जे क़ुरान शरीफ़ जे, त उन्हनि जे पुठी मुबारक में, जिस्म मुबारक में जेके बि आलम अरवाह में रूह आहिनि, उहे चंबड़ाया विया हुआ। इहे ऐं मुंहिंजी जेका दावा हुई उन में इहा हुई त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको पहिरियों ज़हूर मुबारक आहे उहो सिंध में थियो आहे, ऐं पोइ पैदाइश अरब में थी आहे। इहो साइंसी हवाले सां बि साबित आहे, क़ुरान शरीफ़ जे हवाले सां बि साबित आहे। छो जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे जिस्म मुबारक में, पुठी मुबारक में जेके रूह चंबड़ाया विया हुआ, जिन जी हिते पैदाइश थियणी हुई, त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो जेको नूर मुबारक हो, रूह मुबारक हो, उहो लाइफ सेल हो, उहो उनजी पेशानी मुबारक में मौजूदु हो। जंहिं पंहिंजो पोइ इर्तिकाई सफ़र कयो ऐं सफ़र कंदे उहो हज़रत अब्दुल्ला ताईं पहुतो, उन खां पोइ जेको आहे सो माउ जे रहम में पहुतो, ऐं पोइ त हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पहिरियों क़दम सिंध में पियो आहे, सिरांदीप श्रीलंका, इहो सिंध जो हिसो हो। ऐं उन खां सवाइ ॾाॾे आदम जी बनी, जेका ॾाॾे आदम पहिरीं बनी कई, उहा कच्छ भुज खां वठी बदीन ज़िलो, मीरपुर ख़ासि ज़िलो, झंपीर ताईं ॾाॾे आदम जी बनी अॼु बि मौजूदु आहे, सॾिबी आहे। इहा हज़रत आदम अलैहिस्सलाम जो खोड़ औलाद हैदराबाद ऐं आसपास में दफ़न थियल आहे। त बिल्कुलु खोड़ असाब सगुरा आहिनि। ऐं असां वटि क़दीम सिंध मौजूदु आहे, पंजाब, गुजरात खां 5 मील अॻियां बरेला शरीफ़ आहे, उते हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़बर मुबारक मौजूदु आहे। कुतबा लॻा पिया आहिनि, कशफुल क़बूर जा जेके आलम आहिनि, उन्हनि जूं फतवाऊं, उन्हनि जा उहे सभु शयूं उते मौजूदु आहिनि, उहा मज़ार मुबारक मौजूदु आहे। ऐं हाम बिन नूह, हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु, जंहिंजो औलाद अफ्रीका ऐं सूडान वारा हुआ, उन जी क़बर पिंड दादन खान खां 40-45 किलोमीटर अॻियां आहे, रवाल खेवड़ा जेको लूण वारो जबल आहे हिते, ऐं उते हिन जी उहा हज़रत हाम बिन नूह अलैहिस्सलाम जी 75 फुट डिघी क़बर मुबारक मौजूदु आहे। मां जी बिल्कुलु। त ऐं उते वरी अबू रियान अल बैरूनी जेको वॾो आलिम बि हो ऐं जाग्राफ़ी दान हो, जंहिंजी जाग्राफ़ी अॼु बि यूरोपियन कंट्रीज़ में यूनिवर्सिटी में पढ़ाई थी वञे, उहो हिकिड़ो बागान वाली जी एरिया आहे, उनजे भरिसां आहे, बागान वाली सॾिबो आहे। उहो वॾी टकरी आहे, टकरीअ ते गोल दाइरो अॼु बि उनजो कढियल दाइरो निकितल आहे, जंहिंजे लाइ हुन चयो त मूं सॼी दुनिया जी ॻोल्हाई मापी आहे ऐं हीअ दुनिया जो सेंटर आहे। हालांकि असां मुस्लमान चवंदा आहियूं त काबतुल्ला दुनिया जो सेंटर आहे, ऐं जीअस ऐं क्रिश्चन चवंदा आहिनि त न गिरनेश दुनिया जो विच आहे, ईअं। पर हीअ जेको जाग्राफ़ी दान हो, आलिम हो, उहो इहा ॻाल्हि थो करे त हीअ जेको आहे सो सिंध जो विच हो। सिंध जेका आहे, इहो जेको टुकड़ो हो, इहो दुनिया जो विच आहे, सेंटर आहे। तहक़ीक़ थियणु घुरिजे, साइंसी इंडस सिविलाइज़ेशन जेका हुई, उन जेके जाग्राफिकल हदूं हुयूं, उहे श्रीलंका खां वठी ऑस्ट्रेलिया ताईं हुयूं। पोइ इहे ज़िलज़िला आया, हा, पोइ ज़िलज़िला आया, सोनामी आया, किथे समुंड लही वियो, किथे चढ़ी वियो, किथे वजूद में आया। ॾाढी भली ॻाल्हि था कयो, कचहरी ॾाढी कराइती ॼाण वारी कम वारी आहे, पर हाणे चवनि था त के पैरामीटर्स प्रोग्राम जा बि आहिनि, सो उन जी तरतीब अॻिते वधाए। असां ॿुधूं था हिकिड़ो सुठो कलाम, हेॾे फनकार बि सुकी वियो आहे, हेॾे भाॼी बि जेको आहे सो माना चवे थी त अलाए छो मूंखे घुरायो अथऊं। नहीं, आपको भी बहुत ज्यादा इंफॉर्मेशन मिल रही होगी, मजा आ रहा होगा ना, पर थोड़ी समझ आती है। अदी माशाल्लाह कम बि वॾो आहे, माशाल्लाह वॾो कम आहे। हां उन करे असां कलाम था ॿुधूं, इन खां पहिरियां जो ब्रेक थी वञे। वाह वाह कजो था, वाह वाह कजो था फनकार।
वो अजू दिल थी चवे गायूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं अजू दिल थी चवे गायूं अजू दिल थी चवे गायूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं जिया इरिच की मिर्च की थी जिया इरिच की मिर्च की थी कुछ याद अथईयान हथ लायूं पिया हथ खे कुछ याद अथईयान हथ लायूं पिया हथ खे अॼु दिल थी चवे गायूं जिया ईद जा दोहल ॿुधूं जिया ईद जा दोहल ॿुधूं कुछ याद अथईयान कपड़नि में नथा मापूं कुछ याद अथईयान कपड़नि में नथा मापूं अॼु दिल थी चवे गायूं हुन तोखे गार ॾिनी हुन तोखे गार ॾिनी कुछ याद अथईयान मूं हुनखे मार ॾिनी कुछ याद अथईयान मूं हुनखे मार ॾिनी अॼु दिल थी चवे गायूं अॼु दिल थी चवे गायूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं कुछ याद अथईयान नंढड़े लाए जूं ॻाल्हियूं वाह वाह वाह, अॼु दिलि थी चवे ॻायूं ऐं असांजी दिलि चवे थी त हाणे ब्रेक वठूं, थकिजी पिया आहियूं, हा? केॾा न वञो असां सां गॾु रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ॾाढी कम जी कचहरी, काराइती कचहरी ऐं ज़माने जी जेका कचहरी आहे उहा त रोज़ु कंदा आहियूं, पर अॼु वरी थोरी इंफॉर्मेशन तव्हांखे ॾिनीसीं ऐं ॼाण जा ख़ज़ाना खणी पहुतो आहे असां वटि सूफ़ वबड़ो साहिबु। मैडम वरी चवे शिकायत न करे वञी सुठो हिकिड़ो कॉलम न लिखे असांजे शान में। न न न मैडम भी तमाम घणो एंजॉय करे रही हूं इन शे के। मैडम जो भी ॾाढो सुठो कम है, ॾाढो सुठो कम करे रही हैं। तो हमें ये बताइएगा कि जैसे कि आप डिसेबल जो हैं, स्पेशल डिसेबल, उनके लिए भी काम करती हैं, तो क्या रिस्पांस मिलता है उनकी तरफ से या लोगों की तरफ से क्या रिस्पांस मिलता है ज्यादातर आपको? डिसेबल जो स्पेशल लोग होते हैं मेरी नज़र में वो अल्लाह के बहुत करीब होते हैं। They are differently able actually। बिल्कुल। तो जब हम उनके साथ कोई किसी भी इदारे में जाके विजिट करते हैं, उनके साथ सुबह से शाम तक टाइम स्पेंड करते हैं, तो
मुझे तो बहुत अच्छा लगता है, बहुत सुकून मिलता है। वो भी बहुत खुश होते हैं जब हम उनके लिए कोई गिफ्ट्स लेकर जाते हैं, व्हील चेयर या कोई भी चीज़, वो बहुत अमेजिंग फीलिंग। कितना अर्सा हुआ है ये काम करते हुए? ये काम करते हुए मेरे हस्बैंड जो प्रेसिडेंट हैं इस वेलफेयर के, शेल्टर होम वेलफेयर के, मतलब अपने वो 20 साल से कर रहे हैं सोशल वर्किंग। अच्छा। हाँ, और मैं उनके साथ 10 साल से। ओके, इसके अलावा फ्यूचर में मैं शेल्टर होम बना रही हूँ लेडीज के लिए, अच्छा, जबरदस्त। जो बेवा, तलाक याफ्ता या जिनका कोई घर नहीं होता, तो फिर उसके लिए हमें एक प्लॉट भी देख लिया मिला है GFS बिल्डर की तरफ से। अच्छा। तो आजकल उस पे ज़्यादातर वर्किंग मेरी है कि उसको कंस्ट्रक्शन के मराइल से जल्द ही मैं उसको ऑन कर दूंगी इंशाल्लाह, दिस ईयर या नेक्स्ट जबरदस्त, हमारी दुआएं आपके साथ हैं। तो जो जिनका घर नहीं होता ना, ये शेल्टर होम उनके लिए होगा। उसमें ओल्ड लेडीज भी हम रखेंगे, यंग भी, हर एज की। तो बेसिकली शेल्टर होम वेलफेयर नाम मेरा इसी वजह से। जबरदस्त। सर असां ब्लैक होल ते ॻाल्हाए रहिया हुआसीं, तो उनजे बारे में कुछ ॿुधाइजो। अॼु ब्लैक होल्स ते काफ़ी तमामु घणो कमु थियो आहे, ख़ासि करे मौजूदा दौर में त स्टीफन हॉकिंग जो सुठो कमु आहे इहो, ऐं उन जो घणो कुझु कमु आहे। हालांकि डिसेबल हुअण बावजूदि बि हुन जेको आहे पंहिंजे अखि जे पिंबड़ियुनि जी मदद सां टेक्नोलॉजी जे ज़रिए जेको कमु कयो, तमामु वॾो हिकिड़ो मुनफ़रिद कमु आहे दुनिया में। इहो साईं उते हुन जो कदुरु असां वटि हुजे या त कंहिं वरी रोड ते पिने आ पियो। हा, साफ़ ज़ाहिर आहे असां वटि इहो कदुरु अथव। असां वटि इहो ठहियो पिने छा, असां वटि उहो सही शइ आहे जेको असांजो नाला नथी खणा, पर जेके माण्हू वॾा हुआ उन्हनि खे त बंदि करे क़ैद करे रखियो हुयो, आख़िर में चिठी बि लिखी विया। बसि हा, इहो ई हशर थींदो आहे हिते असां वटि। त इन हवाले सां जेको मूं कमु कयो पियो ब्लैक होल्स ते, त असां मूं इहो ॾिठो त जेके ब्लैक होल्स आहिनि, ठीकु आहे तारो मरी थो वञे ऐं जेका हुनजी थ्योरी आहे त तारो मरी थो वञे, ख़तमु थी थो वञे, उन खां पोइ उन में हिकिड़ी मैग्नेटिक कुवत पैदा थिए, छो जो इन सां गॾु एनर्जी त आहे। एनर्जी त असांजे हिन वायुमंडल में पखिड़ियल आहे इहा, ऐं इहा ई वाहिद जेका एनर्जी आहे जंहिंजे सहारे ही पूरी जेका काइनात आहे उहा बरक़रार बीठल आहे। छो जो एनर्जी ख़तम नथी थिए, हा, नथी ख़तम थिए, ट्रांसफर। बिल्कुलु। ऐं इहो हिकिड़ो कुदरती मैग्नेटिक सिस्टम आहे इहो। असां बरमूदा ट्रायंगल खां वठी ऐं कोकाफ जे मक़नातीसी सिलसिले ताईं, हाणे इहो छा आहे जेको क़ुरान शरीफ़ में ज़िक्र आहे त असां हिन धरतीअ खे ॾकण खां, थिरलिंग खां बचाइण जे लाइ किला हणी छॾिया आहिनि जबलनि जे ज़रिए। त इहे जेके किला आहिनि, उहे किला जबल न आहिनि सिर्फ़ु, इहे किला इहे ई ब्लैक होल्स आहिनि। ऐं उहे ब्लैक होल्स जेके असांजी हिन धरतीअ सां, जेके असांजी हिन गैलेक्सी सां वाबस्ता आहिनि, इहो बरमूदा ट्रायंगल आहे ऐं हीअ कोकाफ जो जेको मक़नातीसी सिस्टम आहे, इहो जेका मुंहिंजी तहक़ीक़ आहे, ज़रूरी न आहे त उहा सही हुजे, पर जेका मूं तहक़ीक़ कई आहे, जेको मूं उनखे ऑब्ज़र्व कयो आहे, जेको मूं ॾिठो आहे, मूं इहे सफ़र बि कया आहिनि, ईअं न त न उन उते ओसीदे पहुची करे ऐं इहे तजुर्बा बि कया आहिनि। उन खां पोइ मां इहा ॻाल्हि थो कयां त छो जो इन्हनि जो इहो ई आहे त जेकॾहिं असां चकमक जे विच में हेॾा बि चकमक रखंदा, विच में का शइ रखंदासीं त उहा उन हिकिड़े फ़ासिले सां बीह वेंदी, विच ते उते ई अटकी पई हूंदी। ईअं त असांजी जेका हीअ धरती आहे, हा, त असांजी धरती बि जेका पंहिंजो सफ़र त करे थी, ठीकु आहे, उहो त हले थी, पर उहा बीठी कीअं आहे, हिकु करी छो आहे, उहा पंहिंजे मदार खां हटे छो थी, इंच बि जेको आहे हेॾे हेॾे छो थी थिए, सेंटीमीटर मीटर बि छो थी थिए। या ॾिसो समुंडनि ते हींअर समुंड असांजा हर साल घटि में घटि 3 सेंटीमीटर जेके समुंड आहिनि उन्हनि में चाढ़ थो अचे, इहे 3 सेंटीमीटर इहो अचे थो पियो। त इहे जेके ब्लैक होल्स आहिनि धरतीअ ते बि आहिनि, मथे बि आहिनि। इहो हिकिड़ो कुदरती सिस्टम आहे जेको इन तवानाई जे ज़रिए, एनर्जी जे ज़रिए हिक ॿिए सां ॻंढियल आहे। जेकॾहिं हिकिड़े ब्लैक होल में का शइ अंदरि जज़ब थी वञे ऐं उहो पाण न उनखे छिके थो, त उहा ज़रूरी न आहे त उन ब्लैक होल जे अंदरि ई पई हुजे, थी सघे उन खां पोइ ते अञा का ॿी काइनात, अञा का ॿी शइ आहे, अञा कंहिं ॿी गैलेक्सी में वञी उहा शइ निकिरे थी। यानी हिकिड़ो रस्तो आहे, हिकिड़ी सुरंग आहे जंहिंमां इहो थिए थो। मतलब असांजी जेको अर्थ है वो विच में आहे, असांजी ब्लैक होल्स जेके आहिनि उहे इनखे करे वठा, हा, चौधारी जेको आहे न उहे आहिनि। ऐं तव्हां इहो ॾिसो त केतिरा ई अहिड़ा मुख़्तलिफ़ गैलेक्सीज़ मां पथर जेके आहिनि, या सियारा या सितारा छिॼी ऐं टुटी, उहे असांजे हिन धरती जे मदार में बची वेंदा आहिनि, इन में अची वेंदा आहिनि। पर तव्हां इहो ॾिठो हूंदो त हमेशह उहे ईंदा आहिनि या त तबाह थी वेंदा आहिनि कुदरती तरह, उहा जेका एनर्जी आहे उहा उन्हनि खे ॻारे छॾींदी आहे, उनखे भोरे छॾींदी आहे, इहो थींदो आहे। या वरी
उन्हनि खे परते धिके छॾींदी आहे या वरी को नुक़सान ॾेई वेंदा हा त इहो छा आहे इहो ई मैग्नेटिक जेको सिस्टम आहे इहा जेका अणॾिठल एनर्जी आहे अणॾिठल जेका तवानाई आहे कुवत आहे उहा ई जेको आहे सो इन्हनि शयुनि खे हिकु करो करे रखी वेठी आहे। हाणे अणॾिठल एनर्जी ते यादि आयो त हाणे त सिज बि पंहिंजो ठाहियो अथऊं न चाइना वारनि ठाहियो आहे बिल्कुलु हू चवंदा रोशनी बि ॾींदो ऐं सभु कम जेके सिज वारा हिते आहिनि उहे जंहिं वक़्तु दिलि चवे असांजी त ॾींहुं करे छॾींदासीं राति बि करे सघूं था। त ॾिसो न साइंस ॾिसो त हींअर असां मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो वाक़ियो असांजे साम्हूं आहे ठीकु आहे असां 1400 साल अॻु में 1450 साल अॻु में ॾिठोसीं ॿुधोसीं त बाबा हीउ कीअं थियो छा थियो सही आहे केरु बि उन ते आहे त ॻाल्हि ईमान जी न केतिरा ई अहिड़ा आहिनि जेके उन ते यकीन करण वारा बि कोन हुआ पर हाणे जॾहिं साइंसदान खिलामे पहुता आहिनि मरीख़ खां वठी ऐं सिज ताईं वञी पहुता आहिनि या ॿियनि सियारनि सितारनि कंहिं कशाउनि ताईं पहुता आहिनि अञा बि हिन खां अॻिते वञनि था पिया हाणे उन शइ खे प्रूव था कनि त हा वाक़ई इहो त थियो आहे छो जो हू जेके बि क़ुर शरीफ़ में निशानी ॿुधायूं वयूं आहिनि जॾहिं उन्हनि जो उन्हनि मुआज़नो कयो ऐं जॾहिं उहो उन्हनि रस्तो ॾिठो त वाक़ई हीउ जेको रस्तो आहे हीअं जेके हीअ ॻाल्हियूं आहिनि त आया हिननि में केतिरी सदाकत छा कुझु आहे त हाणे उहा शइ त साबित थी थिए न त असुल ॾिसो न त मज़हब शयूं असांखे ॾेई वियो आहे हाणे इहा छा आहे इहा कहिड़ी कुवत आहे हिकिड़ी कुवत आहे जंहिं हिन सॼी काइनात खे जोड़ियो आहे ठाहियो आहे जंहिं हिन काइनात जी सॼी प्रोग्रामिंग करे छॾी आहे सम्झो त हिकिड़ी हार्ड डिस्क आहे हुन में सॼो प्रोग्राम असांजी हिन काइनात जो थियल आहे इहो हाणे उहो सिस्टम जेको आहे हले थो बिल्कुलु त उन जी वरी जेका थ्योरी आहे उहा जेका हार्ड डिस्क आहे उन ताक़त जेका उहा हार्ड डिस्क लॻाए छॾी आहे उन जी जेका थ्योरी आहे उहा जेके इहे अलामी किताब आहिनि जेके साइफ़नि जी सूरत में वेदनि जी सूरत में उपनिषदनि जी सूरत में या क़ुर शरीफ़ जी सूरत में आख़िर में आख़िरी किताब इहो ई आहे उसी ते असां वटि पहुता इन्हनि में इहे सभु राज़ सभु शयूं मौजूदु आहिनि। अच्छा जेके किलनि जी तव्हां ॻाल्हि कई त जीअं हिकिड़ा जबल या ॿियूं शयूं जेके ॿुधायो था त जीअं उनजी टुकाई ऐं कटाई हले थी पई त छा था सम्झो त फितरी जेका आहे सा अमल खां जेकॾहिं पाण ॾिसूं त हिन दुनिया में को नुक़सानु थियण वारो आहे छा आहे इहा दुनिया खे तबाह करण जी कोशिशि आहे ॾिसंदे वाइसंदे इहा फितरत जी तबाही आहे फितरत सां छेड़छाड़ आहे नुक़सान हलनि था न हीअ असां वटि हीअं जेके सुनामी अचनि था ज़िलज़िला अचनि था ऐं हीअ जेके मौसमुनि जूं तब्दीलियूं थियनि थियूं हालांकि इहा जेका आहे सो ग्रीन गैसिस जे करे न आहे गर्मी एतिरी उनजो हिन सां को ॾियणु वठणु कोन्हे हा हीअ जेका एनवायरमेंट आहे असां वटि जेका इहा तबाही थिए थी जबल कटजनि था खोटायूं थियनि थियूं ॿेला कटजनि था खाणूं खोटजनि थियूं कोयलो निकिरे थो सोन निकिरे थो लोह निकिरे थो इहे शयूं जेके निकिरनि थियूं इन्हनि जा असर त पवनि था न ऐं ॿियो सभ खां वॾो नुक़सानु इहो आहे त जेके डेम था ठहनि दुनिया में जेके डैम्स ठहनि था उन्हनि डैम्स जे करे बि जेका फितरी तबाही आहे धरतीअ जी असां त चवंदा डेम सावक पाणी जो ज़ख़ीरो ऐं इहो फ़ाइदो न आहे इन जा वरी जेके नुक़सान आहिनि उहे नुक़सान त असांजी धरतीअ खे आहिनि असांजी हिन फितरत खे उहे नुक़सान आहिनि त ईअं जबलनि खे कटे ऐं जेको कुझु कयो थो वञे न इन जे नतीजे में असां वटि हींअर ज़िलज़िलनि में वात थींदी बिल्कुलु ॾिसो न त कारूंजर जो हिकिड़ो फितरी हुस्न आहे इहो हिकिड़ो कुदरती वॾो हिकिड़ो हसीन इलाइक़ो आहे ऐं उते पाणी जे चश्मनि खां वठी कुदरत वारे वॾियूं शयूं ऐं खोड़ अजाइबात बि रखिया आहिनि ऐं इहा हिकिड़ी हिते हिकिड़ी सॼी सम्झो त असांजी तारीख़ समायल आहे पर इहा त जेके चंद लालची आहिनि ऐं उहे बि ॿाहिरियां धारिया पर धारियनि हा संगमरमर ऐं ॿिया पथर उहे कढनि था हितां पर उन्हनि जा जेके सहूलियतकार आहिनि धारियनि जा उहे असांजा मक़ामी आहिनि असांजा ऑफिसर आहिनि हाणे इहो कमु असांजा जेके सिंध गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि जो कमु आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जो कमु आहे कल्चरल डिपार्टमेंट वारनि जो कमु आहे हेरिटेज वारनि जो कमु आहे त बाबा तव्हां इन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो इन्हनि अमलनि खे रोकियो इन्हनि शयुनि खे उते ई बंदि कयो जेकॾहिं न कंदव त सुभाणे इहा वॾी तबाही थींदी असां वटि जानवर छो ख़तमु थी विया आहिनि अॻे त ॻोठ में हूंदा हुआसीं त राति जो सवे गिदड़नि जूं उनायूं ख़तमु ई कोन थींदियूं हुयूं हाणे को गिदड़ जी उनाई वॾी का ॿुधण में थी अचे की कचे काछे में वञे थो त उते न त उहो आख़िरी न वेंदा
को गिदड़ बगड़ निकरे या असांखे ज़ू में ई नथा मिलनि जानवर। हाँ बिल्कुलु अब वो चवंदा गोरपट थो अचे फलाणी शइ इहे शयूं हुयूं अब मम है अब रिक्शा इहे इन शयुनि जो वजूद इहे हुयूं। इहो ॾिजारी छॾियो मम्मी जी ॻाल्हि करे मां प्रोग्राम खे बंदि थो कयां भाई ते न मसला इहे इन्हनि शयुनि जो वजूद रहियो हो त ते वरी कम अची न वञे हिते न सो वो असल में छा उहे गोला चटींदियूं जो कुझु कोन कंदियूं मारींदियूं कोन्हनि सो प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो तव्हां असां हिकु त मल्हायूं आहिनि तव्हां ॾाढा सुठा मौक़िक़ आहियो ऐं असांजा सुठा रिसर्चर आहियो कमु तारीख़ी कयो था अलाह कंदो तव्हांखे अञा हौसलो मिलंदो सो बहुत शुक्रिया जी आपका भी आप प्रोग्राम में आए अदा तव्हांजी वॾी महिरबानी पहिरीं तव्हां प्रोग्राम में आयो उस्ताद आख़िर में तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधंदासीं सो अदा हैदर अली तुंहिंजी वॾी महिरबानी जेको ॾाढी सुठी ढोलक तो वॼाई प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो मुंहिंजूं अखियूं ख़राबु हुयूं इन करे मां चश्मो लॻायो आहे जेको जेकी हाणे असांखे जॉइन कंदा स्टार्टिंग में आखिर में भी ॿुधाईंदा वञो त बीमार आहिनि वीचारा। हा त इन करे पंहिंजो ख़्यालु रखिजो अखियुनि जो बि ख़्यालु रखिजो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखणो आहे केर बि कोन्हे सो जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु अल्लाह ने के बाद हर शख्स कहाणियां है दुख जी न पुॼाणी आहे एहसास बिना माण्हू अख़बार पुराणी आहे तूं ॾाढा ॼाणा दुनिया त सियाणी आहे मूं लाइ मरी में तूं हुन तार माणी आहे छो आयाज़ अॼु तुंहिंजे अखियुनि में पाणी आहे। इरशाद साहब रोज़ ताना नवां पई हणे ज़िंदगी रोज़ ताना नवां पई हणे ज़िंदगी खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी रोज़ ताना नवां पई हणे ज़िंदगी हणे ज़िंदगी। अॼु बहारुनि जी पहिरीं पिरहिया फुटी अॼु बहारुनि जी पहिरीं पिरहिया फुटी अॼु बहारुनि जी पहिरीं पिरहिया फुटी ज़ख्म एॾा मिलिया पई ॻणे ज़िंदगी ज़ख्म एॾा मिलिया पई ॻणे ज़िंदगी खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी रोज़ ताना नवां पई हणे ज़िंदगी। राह जंहिं ते रहिया सास सुर का सदा राह जंहिं ते रहिया साथ सुर का सदा हर कदम छो ओॾां पई खणे ज़िंदगी हर कदम छो ओॾां पई खणे ज़िंदगी खामखा पोइ बि छो पई वणे ज़िंदगी रोज़ ताना नवां पई हणे ज़िंदगी। ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो बूर ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो बूर ॾिस उम्मीदुनि जी मौसम झलियो बूर थे जुदाई मतां ही क्षणे ज़िंदगी थे जुदाई मतां ही
हणे ज़िंदगी खाम खा पोए बिछो पई वणे ज़िंदगी रोज़ ताना नवा पई हणे ज़िंदगी